मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। तव्हांजे ख़ैरियत जी दुआ खणी, तव्हांजे लाइ नेक तमन्नाऊं खणी ऐं खोड़ सारियूं ख़ुशियूं तव्हांजे झोल में पवनि, इहा दुआ खणी करे तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं। तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजी दुआउनि जो तुफ़ैल असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं, ख़ुशबाश आहियूं। अलाह साईं जो वॾो करम आहे ऐं अलाह साईं जी करम नवाज़ी इहा बि आहे त कावड़ मिड़ी थोरी घटि कंदा आहियूं ऐं जेकी माण्हू कावड़ घटि कंदा आहिनि न, उहे थोरा ॿिनि माण्हुनि खां मज़े वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। कावड़ करण बि न घुरिजे ऐं जेकॾहिं कचे थी इंसानु आहे, कॾहिं कॾहिं कावड़ अची वेंदी आहे, इलाही मौज़ूअनि ते, इलाही ॻाल्हियुनि ते, इलाही माण्हुनि ते कावड़ हूंदी आहे, पर उन कावड़ खे हज़म करणु, उन कावड़ खे पी वञणु, इहा वॾी फ़राख़ दिली आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं को माण्हू ईअं करे थो त उहो कामयाबु तरीन शख़्स आहे मुंहिंजी नज़र में, मां सम्झां थो, छो त इहो ॾिठो पियो आहे त जेकी कावड़ खे हज़म करण जी सघ रखंदा आहिनि, जेकी कावड़ खे कंट्रोल करण जी सघ रखंदा आहिनि, उहे ॾाढा ज़बरदस्त माण्हू हूंदा आहिनि। सो के माण्हू वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेकी नंढी नंढी ॻाल्हि ते कावड़ वॾी कंदा आहिनि, माना ॻाल्हि नंढी हूंदी आहे, कावड़ वॾी हूंदी आहे ऐं उहा कावड़ जेके नतीजा ॾींदी आहे, उहे नतीजा उनखे, उन माण्हूअ खे ॾाढो ॾुखियो करे छॾींदा आहिनि, मुश्किलात जो पाण शिकार थी वेंदो आहे। पोइ सोचींदो आहे त यार मां जेकॾहिं न चढ़ां हा, मां जेकॾहिं कावड़ न कयां हा त हीउ जेको कमु आहे उहो अॼु मुंहिंजे ज़िमे हुजे हा ऐं मां इन कम मां तमामु घणो फ़ाइदो हासिलु करे सघां पियो जेकॾहिं कावड़ न कयां हा। उबराइप न कजे, उबराइप में वरी कावड़ बि न कजे। के माण्हू वरी ईअं कंदा आहिनि त कावड़ कंहिं ॿिए ते हूंदी आहे, लाहींदा वरी कंहिं ॿिए ते आहिनि। सो हिकिड़ो दोस्त मुंहिंजो चवंदो आहे त यार ॻाल्हि इहा आहे त ज़ालिम जी कावड़ कंहिं मज़लूम ते लाहिण बि ठीकु न आहे। माना तव्हां पाण खां मथे जेकॾहिं को माण्हू आहे, तव्हां उन सां जेकॾहिं पुॼी नथा सघो, उन तव्हां ते कावड़ कई आहे, तव्हां उनखे सठो आहे, तव्हां उनखे ॿुधो आहे ऐं तव्हां जॾहिं उन खां वापसि थिया आहियो या उहो हलियो वियो आहे या उहो तव्हां खां परे थी वियो आहे, त उन खां पोइ वरी तव्हां उहा कावड़ पंहिंजे नंढे मुलाज़िम ते लाहे छॾींदा आहियो या वरी घर वञी ॿारनि ते लाहे छॾींदा आहियो। जेकॾहिं सफ़ा अहिड़ी ॻाल्हि बि आहे त पोइ के माण्हू मां ॾिसंदो आहियां त रस्ते में हरूभरू भीडियूं खणी कुते खणी छॾींदा आहिनि। बाबा कावड़ ॿिए जी कंहिं ॿिए ते लाहिण में सुठी ॻाल्हि न आहे। सो ज़ालिम जी कावड़ मज़लूम ते न लाहिणु घुरिजे ऐं हैप्पी लाइफ गुज़ारियो, ॾाढी सुठी ज़िंदगी गुज़रणी तव्हांजी। मुरकंदा रहो, महकंदा रहो, टिलंदा रहो ऐं शादो आबाद हुजो। सलाम सिंध में इहा ई दुआ खणी तव्हांजे लाइ पहुचंदा आहियूं। भोग मज़ाक़ कंदा रहो, इहा ई ज़िंदगी आहे, इहा ई लाइफ आहे, ज़बरदस्त लाइफ आहे इहा, त पंहिंजनि सां गॾु हुजो ऐं खिल भोग मस्ती मज़ाक़ में ज़िंदगी गुज़ारियो। मज़ाक़ वारा माण्हू के माण्हू चवंदा आहिनि, सोचींदा आहिनि त जेकी मज़ाक़ूं कंदा आहिनि माण्हू, उहे वरी सफ़ा के भला ऐं परेशानियुनि खां आजा हूंदा आहिनि, ईअं बि न आहे। कई माण्हू अहिड़ा आहिनि जिन जे चहिरे ते मुर्क हूंदी आहे पर दिलि अंदर में दुखंदी रहंदी आहे, दिलि अंदर में कुरंदी रहंदी आहे, दिलि खे उहो करार न हूंदो आहे, उहो चैन न हूंदो आहे। पर सुठा माण्हू अथव इहे जेके चपनि ते मुर्क रखंदा आहिनि, जेकी ॿिए माण्हूअ खे महसूसु थियण न ॾींदा आहिनि त आउं ॾुखारो आहियां, आउं परेशान आहियां, आउं हिन सूरत हाल मां गुज़री रहियो आहियां। इहे ॾाढा सुठा माण्हू हूंदा अथव ऐं उहे माण्हू अञा वरी भला हूंदा अथव जेकी मज़ाक़ में दिलि जी ॻाल्हि करे वेंदा आहिनि, मज़ाक़ में सच चई ॾींदा आहिनि। पोइ अॻिलो माण्हू सम्झंदो आहे मज़ाक़, पर ॻाल्हि उहा ज़बरदस्त हूंदी आहे, वैलिड हूंदी आहे। उन ते माण्हू वरी पोइ सोचींदा आहिनि जॾहिं उहो हमरा हलियो हूंदो आहे, यार मज़ाक़ में चई कम जी ॻाल्हि वियो आहे। सो अहिड़नि मज़ाक़ी माण्हुनि खे सीरियस बि कॾहिं कॾहिं वठंदा कयो ऐं मज़ाक़ में के माण्हू ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि ऐं सच में जेकॾहिं थोरो ईअं चिड़ी करे या थोरो संजीदा थी करे माण्हू ॻाल्हाईंदो त पोइ अॻिलो माण्हू चिड़ी पवंदो। सो मज़ाक़ जो मज़ाक़, सच जो सच। सो अहिड़ा माण्हू बि हिन दुनिया में आहिनि ऐं अहिड़नि माण्हुनि मां तव्हां थियण जी कोशिशि बि कयो त जीअं कंहिंखे बुरो बि न लॻे ऐं तव्हां पंहिंजे कम जी ऐं मक़सद जी ॻाल्हि बि करे वञो। मक़सद जूं ॻाल्हियूं अॼु बि खोड़ सारियूं कंदासीं असां पंहिंजे प्रोग्राम में ऐं खोड़ सारा इशूज़ आहिनि जिन ते पाण ॻाल्हाईंदासीं। ख़ासि तौर ते अॼोके प्रोग्राम में जेका ख़ासि कचहरी करणी आहे असांखे, उहा तव्हांखे पोइ थो ॿुधायां त कहिड़े मौज़ूअ ते कचहरी करणी आहे। पर हिकिड़ो ॾाढो सुठो मौज़ू हूंदो आहे मुंहिंजे लाइ, जॾहिं बि हिन प्रोग्राम में का अदब जी ॻाल्हि थींदी आहे, का शाइरी जी ॻाल्हि थींदी आहे, कुझु नओं लिखण जी ॻाल्हि थींदी आहे, कंहिं सुठे शाइर जो ज़िक्र थींदो आहे, त पोइ मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असांजो जेको अदब आहे उन में वाध वेझ थिए पई। हिन वक़्तु हिकिड़ो ॾाढो सुठो किताबु सुबुह सां मूंखे मिलियो आहे। अज़हर जोखी साहिबु ॾाढे सुठे किताब सां मूंखे मिलायो आहे। मां हिन किताब जो तारीफ़ वरी तव्हां सां करां, तव्हां बि हिन किताब सां मिली पोइ ऐं हिन किताब जे राइटर सां वरी कॾहिं मां मिलंदुसि, वरी पोइ तव्हांजी बि कॾहिं किथे न किथे मुलाक़ात थी वेंदी। सो ॾाढो सुठो किताबु आहे ऐं हिन किताब जो नालो आहे 80 रोलाक रातिनि जा।
हे कंहिं ज़माने में असां ॾाढा रौलाक हूंदा हुआसीं पर हाणे वरी शेड्यूल थोरो चेंज थी वियो आहे। शाइरीअ जो ई किताबु आहे। बहरहाल मां पंहिंजी ॻाल्हि लिखंदुसि, पंहिंजी कहाणी ॿुधाईंदुसि, पोइ टाइम वधीक लॻी वेंदो। शाइरीअ जो ई किताबु आहे, ॾाढो सुठो किताबु आहे ऐं हीउ किताबु डॉक्टर वसीम गुल साहिब जो आहे। वसीम गुल साहिब सुठो शाइर आहे। अॼुकल्ह त हुनजा कलाम मुख़्तलिफ़ फ़नकार ॻाइनि पिया। रहमत अली मीराली साहिब खां वठी करे ॿिया खोड़ सारा फ़नकार नाम जिन जा ॻणाए सघजनि था ऐं ॾाढी सुठी शाइरी, ॾाढो सुठो अंदाज़ लिखण जो डॉक्टर वसीम गुल साहिब जो। ऐं हिन किताब जो जेको बैक टाइटल आहे, शाइरी वसीम गुल साहिब जी चूंड तव्हांखे ॿुधाईंदो, पर बैक टाइटल जेको लिखियो आहे उहो सुठो शाइर आहे उहो बि। ऐं सुंदरती जो ख़ूबसूरत शाइर साहिर राहू साहिबु उहो लिखे थो त अॼु जी शाइरी जेका माण्हुनि ताईं पहुच जो रस्तो फ़क़ति सोशल मीडिया ताईं महदूद रखियूं पई अचे। अॼु बिना छुड़वा ॻाए, उहा बिना छुड़वा ॻाए जंहिंमें इस्लाह जी तमामु घणी ज़रूरत आहे। पर पोइ बि मुंहिंजी नज़र में शाइरी केतिरी बि हुजे उन में छोलियूं समुंड ऐं नीरियूं अखियूं हूंदियूं आहिनि। बसि इहे शयूं वखर उन शाइरीअ मां ॻोल्हणा पवंदा आहिनि। डॉक्टर वसीम गुल शाइरीअ जी उड़ियल कुमेत जो अञा अलहड़ सवार तख़लीकार आहे, पर नौखेज़ हूंदे बि जंहिं गुदाज़ दिली सां हुन दर्द खे ऐं ॿियनि ख़ारजी या दाख़िली कैफ़ियतुनि खे काग़ज़ ते पेंट कयो आहे, उन महारत पुख़्ताईअ ऐं सचाईअ सां हर्फ़नि जी हुरमत रखी आहे। हू जंहिं तेज़ीअ सां हिन मैदान में आयो आहे, ऐं उमेदु कयां थो तख़लीक़ जी दिवी खे ज़रूरु कविता जे मसनद ते मनता जा ताज पाराए विहारींदी। हीउ सफ़र डिघी उमिरि जीअं तमन्नाउनि जो मुतलाशी आहे, हिकु वॾी रियाज़त आहे जंहिंसां शाइरीअ में उहो लुत्फ़ माणे सघिजे थो जंहिंखे दर्द जी ज़ुबान में सुकून चइबो आहे। हिन किताब जी शाइरीअ जी ॻाल्हि जेकॾहिं कयूं त शेर ॾाढा सुठा आहिनि ऐं शेर सुठा आहिनि त पोइ हिकिड़ो ख़ूबसूरत शेर बि तव्हांजे नाम करे वठिजे, दिलि चवे पई हिन किताब मां। डॉक्टर वसीम गुल साहिबु चवे थो त हवा तेज़ तुंहिंजा छो थी वार ड्राहे। अॼु वरी मौसम बि ॾाढी सुठी अथव कराची जी। मां जॾहिं आयुसि पए हवा बि थोरी थोरी हले पई ऐं मौसम लॻे ईअं पियो त थोरी देरि में बरसाति पवंदी ऐं भली माना भली ठाहूकी बरसाति पवंदी, मज़ेदार बरसाति हूंदी। अलाउ करे उहा बरसाति रहमत जी हुजे। हवा तेज़ तुंहिंजा छो थी वार ड्राहे, थकी पई आं तिन खे वराए वराए। वाह। हवा खेचली थी करे तंग तोखे, गले में पातल तुंहिंजो रहो थी उॾाए। हवा तेज़ तुंहिंजा छो थी वार ड्राहे, थकी पई आं तिन खे वराए वराए। माना महबूब साईं जी जेका आहे सा ॻणती आहे डॉक्टर वसीम गुल खे, परेशान आहे यार, थकी पई आहे वार वराए वराए। हवा तेज़ तुंहिंजा छो थी वार ड्राहे, थकी पई आं तिन खे वराए वराए। ऐं हिकिड़ो बंदु आहे इन ई शेर जो त हीउ बर्दाश्त मूंखां कॾहिं कोन थींदो, को तकलीफ़ तोखे ओ सुहिणी पुॼाए। ऐं वसीम वहमी वियो आहे वकोड़े, इहा मूं जियां तो ते आशिक़ थी आहे। हवा तेज़ तुंहिंजा छो थी वार ड्राहे, थकी पई आं तिन खे वराए वराए। हिन किताब में गज़ल बि आहिनि, हिन किताब में काफ़ी बि आहे, हिन किताब में नज़्म बि आहिनि। ॾाढो सुठो सुहिणो किताबु आहे। जेकॾहिं तव्हां पढ़णु चाहियो त हिन किताब खे मार्केट मां तव्हां वठी सघो था। हीअ किताबु रेखाऊं पब्लिकेशन जेको आहे छपियो आहे, कराची जी पब्लिकेशन आहे। मुहाग हिन किताब जो अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु लिखियो आहे ऐं रहमत पीरज़ादे साहिबु इदारे पारां कुझु सुठियूं लिखियूं आहिनि। सैयद सिराज जा हिन ते कमेंट्स आहिनि, ॾाढो सुठो शाइर सैयद सिराज। इरफान अब्बासी साहिबु हिन किताब जे हवाले सां पंहिंजा राया ॾिए थो। हिन किताब में ई अमर पीरज़ादो, ग़ुलाम क़ादिर, घायल फ़क़ीर ऐं डॉक्टर वसीम गुल कीरो पंहिंजे पारां हिन किताब में लिखे थो। असीं रौलाक रातिनि जा हिन किताब खे पढ़ो ऐं शाइरीअ मां लुत्फ़ अंदोज़ थियो। अॼु जिन मौज़ूअनि ते असां कचहरी कंदासीं तव्हां सां, उहे मौज़ू आहिनि फैशन जा। हर माण्हू सुठो बणिजण जी कोशिशि कंदो आहे, हर माण्हू चाहींदो आहे त मां थोरो ॿियनि खां मुनफ़रिद हुजां, ॿियनि खां थोरो मुंहिंजो स्टाइल अलॻि हुजे, ॿिया मुंहिंजी कॉपी कनि। सो इन मुक़ाबले वारे जहान में अॼुकल्ह फैशन डिज़ाइनर बि तमामु घणा थी विया आहिनि। मार्केट में फैशन मतिलबु कपिड़नि जो जेको स्टाइल आहे, अंदाज़ आहे, उहो बि चेंज थींदो नज़र अचे थो ऐं खोड़ सारा कलेक्शन तव्हां मार्केट में ॾिसो था, हिक ॿिए खे कटण जे चकर में आहिनि, हिक ॿिए खां गोए खणी वञण जे चकर में आहिनि। ईअं ई ख़ासि तौर ते असांजूं अधूं पिनूं जेकॾहिं प्रोग्राम ॾिसनि पियूं त उन्हनि में वरी इहा ॻाल्हि वधीक ॾिठी वई आहे त जेकॾहिं को वॻो अचे थो मार्केट में, पहिरियां उनजी दिलि चवंदी आहे त असां वटि हुजे, ऐं अहिड़ो वॻो पाड़े वारी कंहिं माई वटि बि न हुजे, कंहिं सरती वटि बि न हुजे, ऐं वॻो ॿिए खे ॾेखारींदियूं बि न आहिनि त मतां इहा बि वठी वञे। सो अॼु फैशन ते ॻाल्हाईंदासीं त मार्केट में कहिड़ो फैशन इन आहे, कहिड़ो आउट थी चुको आहे, ऐं फैशन सां गॾु लिबास सां गॾु कहिड़ो स्टाइल हले थो, हेयर कटिंग कहिड़ी हले थी, छा हले पियो। सो इन हवाले सां अॼु असां मुकमल कचहरी कंदासीं। ऐं मूं जेको ॾिठो आहे त फैशन में हाणे जेको कल्चरल स्टाइल आहे उनखे थोरो वधीक माण्हू पसंदि कनि था, उनखे पज़ीराई थोरी वधीक ॾिनी वञे थी। उनजो सबबु छा आहे, पाण पंहिंजे कल्चर ॾांहुं मोटूं था, सुठी ॻाल्हि आहे, पर कल्चर असांखे छो थो वणे, छाजे करे पाण उन ॾे अट्रैक्शन पंहिंजी घणी थी वई आहे। उहे रंग सुहिणा आहिनि, सुई धागे वारा रंग सुहिणा आहिनि, या जेका पट उन ते पहिराइण ते जेका उणिबी आहे उनजो अंदाज़ पंहिंजो आहे, आर आहे जेका चोले ते लॻंदी आहे, जेका रए ते लॻंदी आहे, उहा असांखे पंहिंजो पाण लाइ माइल कंदी आहे। चकर छा आहे,
आख़िर हथ जो असांखे कमु छो थो वणे जॾहिं त मशीनरी जो ज़मानो आहे पोइ बि असां हथ जे हुनर खे ख़ासि तौर ते हथ जे ठहियल कम खे बर्थ खे असांजूं औरतूं शहरी औरतूं तमामु घणियूं पसंदि कनि थियूं इन सां हिकिड़ो सिलसिलो इहो बि जुड़ियो आहे त जेकी ॻोठाणियूं असांजूं वधियूं आहिनि उन्हनि जे रोज़गार में इज़ाफ़ो थियो आहे उन्हनि खे उजूरो सुठो मिले थो ऐं मुख़्तलिफ़ NGOs आहिनि मुख़्तलिफ़ जेकी आउटलेट्स वारा आहिनि जेकी शॉप्स वारा आहिनि उहे उन्हनि खां परचेसिंग कनि था सुठी रक़म उन्हनि खे मिली वञे थी ऐं मार्केट में उहा वरी अञा ॿीणी ऐं टीणी रक़म में असांखे मिले थी सो ॻोठाणियुनि औरतुनि जो ख़ासि तौर ते जेकी बर्थ भरींदड़ अदियूं आहिनि या हथ जो हुनर जिन खे बि अचे थो उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुठो हींअर मार्केट में चार्मिंग सूरत हाल आहे त उहे कुझु कमाए सघनि थियूं सो फैशन ते पाण अॼु तमामु घणो ॻाल्हाईंदासीं लिबास कहिड़ो पाइणु घुरिजे ऐं कहिड़ो कंहिं वक़्तु पाइणु घुरिजे इहा बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि अथव इहा वॾी टेक्निक आहे कंहिं माण्हू कंहिं पार्टी में वेंदा आहिनि शादी में वेंदा आहिनि सालगिरह तक़रीब में वेंदा आहिनि पोइ ॾिसंदा आहिनि त यार ॿियनि सभिनी खे हीअ वॻो पातल आहे जेकर मां बि इहो पायां हा मूं वटि हुयो त सही मां पातो कोन हाणे तव्हां वटि हुयो सही पर तव्हां वटि उन वक़्तु ज़हन में इहा ॻाल्हि तव्हांजी न हुई सोली सिंधी में चऊं त अकुल हेतिरो न हुयो जो अहिड़ी पार्टी आहे या अहिड़ो प्रोग्राम आहे त कहिड़ी ड्रेस वेयर करणु घुरिजे इन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं त चूंड सिलेक्शन इहो बि हिकिड़ो वॾो कमु आहे जेको ज़हन में रखी करे माण्हू ठाहे पंहिंजो पाण खे संवारे करे अॻियां पेश करे सो इन हवाले सां जेकी असांजा मौज़ूद महिमान हूंदा उहे असांखे वधीक ॼाण ॾींदा त कहिड़े हिसाब सां कॾहिं कहिड़ी टाइमिंग ते मौसम कीअं हुजे ऐं गर्मी में कहिड़ा कपिड़ा पाइजनि ऐं सर्दीअ में सियारे में कहिड़ा कपिड़ा पाइजनि ऐं मौसम जे हिसाब सां कीअं पंहिंजो पाण खे ॿाहिरि शख़्सियत खे निखारे सघिजे थो सो इन हवाले सां जदीद फैशन ऐं कल्चर ते पाण ॻाल्हाईंदासीं औरतुनि जा मसइला बि तमामु घणा आहिनि ऐं औरतुनि जा मसइला खुटणा बि न आहिनि इहा बि ॻाल्हि आहे पंहिंजी पाण में पाण वेठा आहियूं त औरतुनि जा मसइला घणा बि आहिनि खुटणा बि आहिनि औरतुनि जा कहिड़ा मसइला अॼुकल्ह वधीक आहिनि उन्हनि ते बि थोरो डिस्कस कंदासीं हाईलाइट कंदासीं औरत असांजी अॼु बि चवनि था त अॼु बि उअं ई पुठिते पियल आहे अॼु बि उनजा हक़ उनजा जेके राइट्स आहिनि उहे मिलनि कोन था किथे किथे त मिलनि था किथे किथे जेको ॿाहिराड़ीअ जो इलाइक़ो आहे उते उन्हनि खे अञा ख़बर न आहे उन्हनि खे अञा साझा न आहे उन्हनि खे एतिरो शऊर न ॾिनो वियो आहे या जेकॾहिं आहे बि सही त पंहिंजे पाण लाइ फाइट नथा करे सघनि ॻाल्हाए नथा सघनि मुहाॾो अटकाए नथा सघनि भउ आहे ख़ौफ़ आहे परेशानी आहे अलाए छा आहे उन ते पाण ॻाल्हाईंदासीं नियाणियुनि जी तइलीम ते पंहिंजो पाण थोरो डिस्कस कंदासीं त चवनि था त जेकॾहिं न्याणी पढ़ी वञे थी त पोइ सम्झो सॼो घर पढ़ी वञे थो नियाणियुनि जी तइलीम जी जेकी बंदिश जी ॻाल्हि आहे जेकी असांजा दोस्त हज़रात ख़ासि तौर ते हूअं त ॾाढा सुठा सुहिणा गुफ़्ता ॿुधाईंदा आहिनि पर जॾहिं नियाणियुनि जी तइलीम जो मामिलो ईंदो आहे त पोइ थोरा वरी पोइ हिते मतिलबु रोशन ख़्याल जेका उन्हनि जी शख़्सियत हूंदी आहे उहा ऊंधाई वारी शख़्सियत लॻंदी आहे छो त औरतुनि जी तइलीम नियाणियुनि जी तइलीम जे मामले में अक्सर मूं ॾिठो आहे त असांजा दोस्त घणे भाङे मैट्रिक इंटर खां पोइ पढ़ाई हुनजी बंदि करे छॾींदा आहिनि ईअं न करणु घुरिजे नियाणियुनि खे बि अॻिते वधण जो मौक़ो ॾिनो वञे ऐं नियाणीअ खे बि बाक़ाइदगीअ सां जीअं तव्हां पंहिंजे पुट जी हेल्प कंदा आहियो जीअं पंहिंजे पुट खे ॾिसंदा आहियो जीअं पंहिंजी औलाद खे ॿियनि मतिलबु नौजवाननि खे ॾिसंदा आहियो ईअं असांजी नियाणी तव्हांजी नियाणीअ खे बि उअं ई उन जी निगाह सां ॾिठो वञे ओतिरा ई राइट्स उनखे बि न वञनि त जीअं हू पंहिंजो पाण खे अॻिते वधाए सघे ऐं तव्हांजो नालो रोशन करे सघे मुल्क जो नालो रोशन करे सघे ऐं कामयाबियूं माणे सघे समाजी ख़िदमत बि अॼोके प्रोग्राम जो मौज़ू हूंदो ऐं अॼोके प्रोग्राम में तव्हांखे इहो ॿुधायूं त टीवी ऐं फिल्म जे अदाकार जमील फ़ख़्रे जी अॼु 10वीं वरसी बि आहे जमील फ़ख़्रो ॾाढो सुठो अदाकार सदाकार असांखां विछड़ी वियो 10 साल पहिरियां टीवी ऐं फिल्म जे लाइ उन जूं कयल ख़िदमतूं तमामु घणियूं आहिनि मसूद राना साहिबु ॾाढो सुठो सिंगर आहे उनजो बि अॼु ॾियारो आहे मसूद राना साहिब जी शख़्सियत उनजो आवाज़ु अंदाज़ 500 खां वधीक फिल्मुनि में हुन कमु मतिलबु गायकी कई ऐं हुनजो प्लेबैक जेको आवाज़ु हुयो उहो तमामु घणो सुठो हुयो तुम इहो महबूब मेरे में क्यों न तुझसे प्यार करूं या ॿिया खोड़ सारा गाना उनजा मार्केट में तव्हां ॿुधंदा आहियो फिल्मुनि में पुराणनि में तव्हां ॿुधंदा आहियो सो हिते नंढी साही वठूं था पोइ मौज़ूद महिमान सां तव्हांखे मिलायूं था कचहरी ख़ूब थींदी मज़ेदार थींदी अॼु बि प्रोग्राम ॾाढो सुहिणो थींदो सुठो रागी नौजवान रागी बि असां सां गॾु हूंदो सो तव्हां असां सां गॾु हूंदो त असांखे वधीक ख़ुशी हूंदी सो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो ऐं हिन वक़्त ताईं ॾिसो पिया असां सां जुड़ियल रहिजो अॼु ॾाढे सुठे कम जी जेका आहे असां कचहरी पाण करण वारा आहियूं ऐं ख़ासि तौर ते अदियूं भेनरूं ज़रूरु ॾिसनि छो त फैशन डिज़ाइनिंग जो अॼुकल्ह सभिनी खे क्रेज़ आहे त कहिड़ा कपिड़ा पाइजनि कहिड़े हिसाब सां पाइजनि ऐं कहिड़ी कटिंग हुजे हुनजी ऐं कहिड़ी कढ़ाई हुजे कहिड़ी सिलाई हुजे इहा वॾी हिकिड़ी माना चूंड करणु
मुश्किल कमु हूंदो आहे। सो अॼु उन मुश्किल कम खे असां आसान बि बणाईंदासीं। सो अॼु सियासत ते बि ॻाल्हाईंदासीं, ख़ासि तौर ते GDA वारा अलाए किथे आहिनि ख़बर न आहे। 2-3 ॾींहं पहिरियां त वॾो चर्चो हुयो उन्हनि जो। सो हाणे उहे थोरा माठार में आहिनि, माठार में छा था कनि, कहिड़ो कमु कनि पिया, ऐं उन्हनि जा जेके अॻवान आहिनि, नुमाइंदा आहिनि, उहे उन फुर्तीअ में, उन जज़्बे में, उन स्टाइल में न सोशल मीडिया ते नज़र अचनि था, न टीवीअ ते किथे कंहिं हेडलाइंस कंहिं सुर्खीअ जो हिसो आहिनि। छो इन जे करे अॼु असां उन GDA सां तालुक़ रखंदड़ हिकिड़ी महिमान शख़्सियत खे बि घुरायो आहे। सियासी समाजी शख़्सियत आहिनि। सभ खां पहिरियां उनखे भलीकार चऊं था। मैडम उज़मा असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। कैसी हैं मैडम? ठीक हैं आप? अल्हम्दुलिल्लाह। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाएं। उन खां पोइ वरी पाण जे फैशन जो सुबुह खां वठी ज़िक्र कयूं था। सुबुह खां वठी मां तव्हांजो मथो खाई वियो आहियां त फैशन फैशन फैशन। हाणे मथो मां त तव्हांजो खाधो आहे, पर हाणे सही माना में ॼाण जेका ॾींदी असांजी भेण, ख़ासि तौर ते उनजो हिकिड़ो ॾाढो सुठो नालो बि आहे मार्केट में। ऑनलाइन बि तव्हां उनजी ड्रेसिस ख़रीद करे सघो था। अतिया इस्माइल जे नाले सां उनजो ब्रांड आहे। सो अॼु उनजा जेकी ठहियल कपिड़ा आहिनि, या उनजी जेका महिनत आहे, या उन जितां बि जितां जहिड़े तरीक़े सां बि उन पंहिंजे इन कम खे ऐं पंहिंजे इन दिलचस्पीअ खे तव्हां ताईं पहुचायो आहे, अॼु उन ते पाण डिस्कस कंदासीं। असां सां गॾु आहे भेण असांजी अतिया इस्माइल, उनखे भलीकार चऊं था। अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भेण? ठीकु आहियो? ख़ैरियत सां? मज़े में? अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदियूं आहियो, असांखे ॼाण ॾींदियूं आहियो। अॼु ॾाढो सुठो हिकिड़ो फ़नकार बि असां सां गॾु आहे, नौजवान फ़नकार आहे। ऐं 2-4 ॾींहं पहिरियां हिते ई स्टूडियोस में मिलियो। मूंखे ॿुधाईं पई, मूंखे इहा ख़्वाहिश ज़ाहिर कई, साईं मां ॻाईंदो ॾाढो सुठो आहियां, मूंखे ॻाइण जो शौक़ु आहे। को उस्ताद भला तव्हांजी नज़र में? असां वटि त उस्ताद मोहरम नाज़ आहे, उन खां ई सिखो भला। 2-3 ॾींहं हिते आयो ऐं रिहर्सल बि कई। अॼु उस्ताद मोहरम नाज़ चयो त हाणे इन माना पोज़ीशन में आहे त ॾाढा सुठा ऐं सुहिणा कलाम तव्हांखे प्रोग्राम में ॿुधाए सघे थो। मूं चयो साईं पोइ त वाह वाह थी वेंदी, पोइ त भली ॻाल्हि आहे इहा। सो अॼु असां उनखे बि घुराए वरितो आहे, सॾाए वरितो आहे। अब्दुर्रहमान अबड़ो साहिबु असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। वॾी महिरबानी अब्दुर्रहमान साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। सो उस्ताद मोहरम साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां छोकिरे खे जल्दी तयारु करे वरितो। माना 2-4 ॾींहं पहिरियां त तव्हां सां मिलायो होसीं। असल में सिंध TV शुरू खां वठी इहो सिलसिलो रखियो आहे नौजवाननि खे प्रोमोट करणु। हा हा हा, हिमथाइजे न। सही। बाक़ी हाणे नौजवान पाण महिनत कंदा, हा हा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो प्लेटफॉर्म त आहे। सही सही सही। तो उन पॉलिसी जे तहत कोशिशि कई पर आहे। हिन नौजवान खे बि जस हुजे, तव्हांजी पचर न छॾी। मां ॾिसंदो हा, हा, छा इहा कंदो, उस्ताद मोहरम नाज़ मथे वेठो आहे, जो वेठो अथव वञो। ज़रूरी आहे न, ॾिसो इन करे हिते वेठो आहे हींअर सही सही सही। प्लेटफॉर्म ते। जेकॾहिं गुसाए वञे हा या भॼी वञे हा त पोइ इहा मंज़िल न माणे सघे। तव्हांजे ताईं मसरूफ़ ज़िंदगी आहे, असां चऊं था वरी पंहिंजा शेड्यूल वरी ॿाहिरि रिकॉर्डिंग में ॾे हलिया था वञूं। सही सही। पर उन बावजूद बि ही वाक़ई हिनखे जस आहे। मां सही कदर कयां थो अहिड़ी अॼु ॻाल्हि। पहिरियों ॾींहुं त हिनखे रुॻो हीअं थो करे, इंशाअल्लाह ॿिए दफ़े ईंदो त ॻाल्हाईंदो बि सही। नाज़रीन खे मज़ो ईंदो ऐं उम्मीद आहे भरपूर वोट मिलंदो। वाह, माइक ते ॻाल्हाइजो साईं, माइक ते। सर मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो बि ऐं उस्ताद मोहरम नाज़ जो बि ख़ासि करे। यार को ॻाल्हाए त सही, मां सोचियो त माना रुॻो राॻु ॻाईंदे अॼु। जी सर। वाह वाह वाह, ॻाल्हायूं था, कचहरी बि कयूं था पाण। अदी अतिया, माशाल्लाह कोविड जी सूरत हाल हुई, माशाल्लाह त न चइजे, पर हाणे अॼुकल्ह तव्हांजा इहे कपिड़ा ॾिसूं पिया। सो कोविड जी सूरत हाल में तव्हां जेको आहे सो कीअं इहो सॼो सिस्टम कयो पिए? ऑनलाइन शॉपिंग वधी वई या माण्हुनि वटि पैसा घटि हुया, न पिया कनि परचेज़िंग, छा हुयो सिलसिलो? सभ खां पहिरियां त इहो ॿुधायो। न हिन वबा खे जेकॾहिं सुठे लफ़्ज़नि में त न यादि रखणु खपे, पर असां इन वबा जे करे माण्हुनि खे तकलीफ़ न ॾिनीसीं ॿाहिरि अचण जी। उन्हनि जे घर ताईं इन्हनि जी पहुच आसानी कईसीं। उन्हनि जे लाइ वरी वधीक सुठियूं शयूं ठाहियूंसीं। पहिरियां त सिर्फ़ु लेडीज़ लाइ हिकिड़ो हूंदो हुयो सिस्टम जेको सिर्फ़ु कंदासीं। हाणे वरी बसि 1 साल जी छोकिरीअ खां वठी 90 साल जी छोकिरीअ ताईं त कपिड़ा तयारु था कयूं। 90 साल जी छोकिरीअ ताईं छो जो कपिड़नि विकिणण लाइ न तमामु ज़रूरी आहे इहो लफ़्ज़ चवणु। त 1 साल खां वठी 90 साल जी छोकिरीअ ताईं असां घर ताईं पहुचायासीं। कारोबारी टिप्स बि सिखी विया आहियो न, कीअं डील कजे। न हाणे कॉम्पिटिशन वधी वियो आहे, हाणे इलाही माण्हू अची विया आहिनि हिन में, इन करे हाणे ॾाढी मुश्किल अञा वधंदी थी वञे पई। छो जो हे कमु असांजो जेको ॾाढे प्यार सां ऐं ॾाढी मोहबत सां कंदासीं, असांजो पंहिंजो ई आहे कमु। पर हाणे इन फील्ड में न इलाही तमामु सुठो कमु शुरू कयो अथऊं, त थोरो असांखे अञा वधीक महिनत करणी थी पवे। सुठो आहे न, मुक़ाबले रुझान वधियो आहे त हाणे तव्हां बि वरी ओड़ी शइ ॾींदव त उन खां वधीक असांजी सुठी हुजे। बिल्कुलु सही सही सही। पोइ बहरहाल हीउ सॼो कमु माशाल्लाह कोविड में त वरी तव्हां घर वेठा हुयो त अञा वधीक सिलसिलो वधियो हूंदो न तव्हांजो? छो जो हे ॻोठनि मां कराईंदा आहियूं त कोविड जे करे त हूअं ई जेको रोज़गार माण्हुनि जो ख़तमु थी वियो, स्पेशली मर्दनि जो। त हाणे जेके घर में वेठल औरतूं आहिनि उन्हनि जे लाइ कोशिशि इहो ई था कयूं त असां अञा बि उन्हनि जो कमु वधायूं। छो जो मां ॻाल्हि कयमि
त कॉम्पिटिशन हाणे वधी वियो आहे, हाणे हर को इहो थो करे, त उन जे करे न कम में असांखे थोरी क्वालिटी आणण लाइ थोरो अञा वधारो कमु कराइणो थो पए ऐं उन्हनि खे वधीक पैसा ॾेई ज़ाहिर आहे वक़्त जे मुनासिबत सां पैसो वधीक ॾियणु खपे, त इहो मुंहिंजे ख़्याल में हा बिल्कुलु वक़्त खे ॾिसिजे ऐं उन्हनि खे सुठो हुजे त सुठो कमु बि फराहम थींदो तव्हांखे मिलंदो। बिल्कुलु क्वालिटी वर्क लाइ न, त इन करे वर्कर्स खे थोरो वधाइणो थो पवे असांखे। सही 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 सही। सो मैडम उज़मा भी हमारे साथ हैं। उज़मा जी, क्या सूरत हाल है जीडीए की? बड़े चर्चे थे किसी जमाने में, आजकल पता नहीं कहाँ हैं ये लोग। नहीं, चर्चे थे जमाने में, अभी भी हैं जमाने में ही। तो लग रहा था बड़ा इनकलाब आने वाला है, कुछ न कुछ ऐसा होगा कि बस ये पाकिस्तान तब्दील हो जाएगा, लेकिन कुछ भी नहीं हुआ। उम्मीदें तो हमेशा से थी और अब हमेशा रहेंगी कि पाकिस्तान तब्दील होगा। कोई टूट-फूट का शिकार हो गई, क्या चक्कर था? नहीं, देखिए कोशिशों से ही सब कुछ होता है। हम अपनी कोशिश अभी भी जारी रखे हुए हैं, क्योंकि हमारी जो एक अलायंस हुआ था और जीडीए का जो मौक़िफ़ है वो बिल्कुल भी वायलेंस नहीं है। असेंबली में भी आपने देखा है और नेशनल असेंबली में भी आपने देखा है कि यहाँ पर क्या होता आ रहा है जीडीए के साथ, बट नो वायलेंस, ओनली साइलेंट इसलिए रखा हुआ है कि मुल्क के अंदर जो बिगाड़ पैदा हो गया, आपको पता है सियासी हालात इस वक्त क्या हैं, पीडीएम का सिलसिला चल रहा है और बहुत सी ऐसी चीज़ें हैं, तो वायलेंस ऑलरेडी है, वैसे ही भूख और इफलास फैली हुई है, बेरोजगारी है। तो अब हम भी अगर शोर शराबा करें तो हम ये बेहतर नहीं है कि आवाम के साथ मिलकर उनके दुख दर्द को बांटें, सही सही अपनी मदद आप, या फिर आप सियासत में लेके वायलेंस फैलाएं। तो 2-4 दिन ये शोर शराबा क्यों किया? नहीं देखिए, शोर शराबा उस वक्त भी बेरोजगारी थी, नहीं देखिए, शोर शराबा हमेशा से हमने किया असेंबली के अंदर और हमेशा करते रहेंगे जब तक बेहतरी नहीं आएगी। अपोजिशन में है, उनकी नाअहलियां दिखाते हैं जो काम गलत कर रहे हैं। अच्छा। हमें सियासी इख्तलाफात हैं लोगों से, क्योंकि जहाँ पर बिगाड़ है वहाँ, ठीक है, जो मुल्क का दुश्मन वो हमारा दुश्मन, सही बात, जो मुल्क दोस्त वो हमारा दोस्त। सही बात। हम किसी पार्टी को टारगेट नहीं करते, सही बात, सिर्फ ये कहते हैं जिसका जो जिम्मेदारी है, जिसका जो निजाम हाथ में दिया गया है उसे आप बेहतर बनाएं। सही सही सही। अब क्या जीडी करने वाली है? कोई प्रोग्रेस में है कुछ काम? कोई कॉन्टेस्ट करना है अभी बल्दियात के अंदर, इंशाअल्लाह तैयारियां चल रही हैं हमारी। अच्छा अच्छा, तो देखें, सही सही सही, अल्लाह पाक बेहतर करने वाला है। सही सही सही। नए लोग आएंगे, नए चेहरे आएंगे, नए लोगों को भी पब्लिक को चाहिए कि आजमाएं। नए तो खैर नहीं है, पीर साहब का नाम तो आपको पता है, सही सही, पाकिस्तान जब से बना है, जब से उनकी कुर्बानियां और सब चीज आप लोगों के सामने ही, आप ज़्यादा जानते होंगे, सही सही सही, सिंध से बिलोंग करते हैं। बिल्कुल बिल्कुल, कोशिशें हैं, काविशें हैं, अल्लाह पाक बरकत देने वाला है। सही सही। फंक्शन लीग में आपकी क्या मतलब किस पोजीशन पर हैं आप, क्या करती हैं? फंक्शनल के अंदर मैं राब्ता कमेटी जोन की मेंबर हूँ। अच्छा माशाल्लाह। और करंगी डिस्ट्रिक्ट में लेडीज विंग की प्रेसिडेंट हूँ। अच्छा माशाल्लाह। और 2018 में मैंने जनरल इलेक्शन जो है वो भी कंटेस्ट किया था। अच्छा अच्छा, तो उसका नतीजा क्या हुआ फिर? उसका नतीजा देखें, मेरे नज़रिए में यही रहता है और मेरी सोच ये है कि आप हारें भी तो शान से, लड़कर। सही। घर बैठे ना ही आप जीत सकते हैं ना ही हार सकते हैं, जज्बा होना चाहिए। जी, हौसला होना चाहिए, लड़ना चाहिए। सही। अपने हक के लिए, अपने मुल्क के लिए। सही। आप अपना रोल जो है वो प्ले करें, हार जीत तो नसीब की बात है। सही सही सही। अदियती भला ही जेके कपड़ा तव्हां ठहराए थियूं ॿाहिराड़ीअ जी औरतुनि खां, सो कहिड़े शहर जूं औरतूं वधीक हिन में भड़ आहिनि? किथां तव्हां परचेजिंग कंदा आहियो या किथे तव्हां ऑर्डर्स ॾींदा आहियो? अवल त जितां मुंहिंजो पंहिंजो वास्तो हुयो सखर जे इर्द गिर्द, ख़ैरपुर सखर, माने हितां जूं औरतूं इन मामले में थोड़ी वधीक अवल इहो हुयो ख़्याल मुंहिंजो इहो त असां उते एक्सपर्ट आहिनि, पर जॾहिं इहो कमु वधायोसीं सॼी सिंध खां, कराची खां वठी कश्मीर ताईं जॾहिं ज़ाहिरा निकिरणो पियो, त पोइ वरी हैरत जी इंतिहा रही त हिकु असांजो पंहिंजो सूबो थी करे हिकु हर शहर जी पंहिंजी क्वालिटी आहे। सही है जी, सही। तमामु अहिड़ा बर्थ आहिनि, तव्हां बकुल तव्हां चयो त शीशनि ऐं बर्थनि जूं औरतूं सम्झंदियूं आहिनि, त इन करे तव्हांखे ख़बर कोन अथव, मां ईअं हरभरू माना को न को सवाल तव्हां कंदुमि, जवाब तव्हां पाण ॾिजो। तव्हांखे इहो सम्झणु खपे त इहे शीशा बर्थ, हर बर्थ जेको आहे सखर ऐं लाड़काणे में हुरमुच ऐं जेको शीशो तमामु सुठो थो भरिजे, क्वालिटी वारो। वरी जेकॾहिं बलोची स्टाइल ॾिसजे, टाको जेके चइजे, बलोची टाको चइजे, त उहो वरी जेकोबाद जे पासे ॾे तमामु शानदार थो थिए, तमामु बहितरीन थो थिए। वरी थर जा त ज़ाहिर थर जो बर्थ कॾहिं बि पुराणो न रहियो आहे।
सभ खां वधीक अट्रैक्शन थर जी रही आहे। अच्छा अच्छा छो जो उते वरी जेको हिकु हिकु शइ हर शहर जी मशहूरु आहे, थर वारा वरी सॼी शइ मिलाए करे उहा अहिड़ी शइ था भरनि जो सिंध में उहो भर्थ वरी ॿिए हंधि नथो थिए। सभु रंग गॾिजी करे बिल्कुलु थर जी क्वालिटी वरी सभ खां अलाए सही सही बहितरीन आहे। सही सही ऐं असां केॾा बि सुठा भर्थ पायूं न, पर असां पाण वरी थर जी जॾहिं उहा शइ पायूं था त वरी चऊं था त हा हाणे फैशन पूरो आहे। सही सही। अच्छा वधी हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॾिठी आहे, मां त भर्थ पंहिंजी जॻह ते केतिरो बि सुठो हुजे पर जेकॾहिं कपिड़ो सुठो न आहे या प्रिंटिंग हुनजी सुठी न आहे या डिज़ाइन हुन कपिड़े जी सुठी न आहे त पोइ भर्थ ॾियणो त मज़ो न थींदो आहे। भर्थ जे लाइ बि वरी कलर खे मैच करणु वॾो मसइलो आहे। बिल्कुलु मुंहिंजी असल में इहा कमु त ॻोठ जूं मायूं थी कनि, मुंहिंजो सिर्फ़ु इहो कमु हूंदो आहे त फैब्रिक सुठो वठिजे, सही सही कहिड़ी शइ कहिड़ो रंग कहिड़े कपिड़े ते सुठो लॻंदो उहा डिज़ाइनिंग मां कंदी आहियां। अच्छा अच्छा बाक़ी जेका महिनत आहे इहा सॼी ॻोठ जी औरत जी आहे। सही सही ॻोठ जो शहरनि में बि वॾनि वॾनि शहरनि में हैदराबाद शहर में सही सही मेन जेको शहर आहे उन में भरियो थो वञे भर्थ तमामु सुठो, ॻोठ बि न चइजे। हाणे शहर में बि जेके उहे मायूं आहिनि उहे बि ॾाढियूं एक्सपर्ट थी वयूं आहिनि। अच्छा माशाअल्लाह। त इहा जेका आहे न सभ खां वॾो इम्तिहान इहो आहे त कलर तव्हां कीअं था रखो, भर्थ उन्हनि ते कीअं था रखो। सही सही सही। पोइ तव्हां एॾो वॾो सुठो इम्तिहान कीअं पास कंदियूं आहियो, कंहिंखां सिखियूं आहियो या पंहिंजो हिकिड़ो तजुर्बो थी वियो आहे? इम्तिहान पास करण लाइ उन शइ सां प्यार करणु तमामु ज़रूरी आहे। अच्छा ऐं इहो क्रेज़ रहियो आहे शुरू खां वठी त केॾा बि लाहा चढ़ा अचनि, फैशन कहिड़ो बि अचे पर जेको ट्रेडिशनल फैशन आहे न उहो नथो पुराणो थिए। सही सही सही। मूं इहा कोशिशि कई आहे त जेके असांजी वॾड़ियूं पाईंदियूं हाणे असांजी नंढड़ियूं थी पाइनि उहे अच्छा अच्छा एसि ताईं अची वियो आहे। सही त स्पेशली जॾहिं ईद कलेक्शन थो अचे या वरी सर्दियूं थियूं अचनि, सर्दी में कपिड़ो घणो थो पातो वञे छो जो भर्थ मज़बूत कपिड़े ते कयो वेंदो आहे, हल्के फुल्के ते नथो थिए। सही सही सही। त तमामु घणी अट्रैक्शन थी वई आहे माण्हुनि खे इन ट्रेडिशनल शयुनि खे कंबाइन कयो आहे अॼुकल्ह जी फैब्रिक में कलर्स में, त इन करे ॾाढो शौक़ु थी पियो आहे माण्हुनि खे वठण जो। सही सही सही। माना सियारे में ख़ासि तौर ते जेको हा कपिड़ो स्पेशली हा माना जेको थुल्हड़ो कपिड़ो हुजे त उन ते वधीक भर्थ सुठो घणो थो लॻंदो पातो आहे। वञे। या वरी ईअं बि ज़हन में ॻाल्हि हूंदी आहे न त भर्थ एॾो क़ीमती करायूं मथां एॾी महिनत कया त कपिड़ो सुठो हुजे ॿ टे ॾींहं हले त सही। बिल्कुलु। ऐं शादियुनि जी सीज़न बि शुरू थी थिए सर्दियुनि में, त इन करे जेका आहे न तमामु वठण जी जेका पावर आहे उहा सर्दियुनि में वधीक रहंदी आहे। सही सही। पोइ तव्हांजो भला को आउटलेट आहे या ऑनलाइन ई सॼो इहो कमु हले थो? आउटलेट बसि ऑनलाइन ई कयूं था। इहो कोरोना असांखे घरनि में विहारे छॾियो, सही। पर घर में वेही बि असां तमामु ऑर्डर वठंदा आहियूं ऐं उन खां पोइ उन्हनि ताईं पहुचाईंदा आहियूं। सही 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 सही। पर कमु करण वारो जेको मज़दूर आहे उहो उते ई मौजूदु आहे जिते कंदो हुयो कमु। अच्छा अच्छा। माना उते ई पंहिंजो कमु करे पियो। ऑर्डर्स तव्हांजा ऑनलाइन पेज वग़ैरह ते? हा पेज अतिया इस्माइल कलेक्शन जे नाले सां पेज आहे मुंहिंजो। सही सही सही। ऐं उन ते तमामु हाणे जेको तव्हांजे भर में जेको वॻो जेको आहे सोफ़े ते बाक़ाइदा ईअं नज़र पे अचे थो त इहो कहिड़ो कमु आहे? थोरो असांजो कैमरामैन हे असांजो हैंडमेड कपिड़ो आहे ऐं अच्छा फैब्रिक बि उहो ई आहे जेको भिटशा ते ठहियो वेंदो आहे। अच्छा। ऐं सभ खां पहिरियां त ठपनि ते अजरक ठहंदो, उन्हनि खे वरी उन्हनि जिद्दत ॾिनी ऐं उन्हनि वरी प्रिंट्स में आणियो। त हे हैंडमेड कपिड़ो आहे ऐं के वरी ठपो लॻल आहे हिनखे माना? हा हे शीशो लॻल आहे, काओ लॻल आहे ऐं बलोची टाको लॻल अथसि। सही 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 सही। त इन करे जेका शइ हेठि जेको आहे सो चोले खे जेको दामन चइजे न की छा चइजे, दामन में जेके गुल आहिनि इहे वरी अलॻि इन जी महिनत आहे। अलॻि इन करे जो गले ते उहा शइ जेका आहे न उहा कंटिन्यू हेठि बि कजे न त कंप्लीट थी वेंदो आहे। जेकॾहिं हेठि न हणंदासीं त उहा अणपूरी शइ थींदी। सही सही सही। अच्छा ॿियो वरी मां ॾिठो आहे त अॼुकल्ह अजरक जूं जेके ड्रेसिस आहिनि उहे वधीक असांजूं वधियूं शौक़ सां पाइनि थियूं। अजरक जी का डिज़ाइन हुजे ऐं उनखे अजरक जी अॼुकल्ह जी न, अजरक खां पोइ असां इहे शइ सिलसिलो शुरू कयो आहे। छो जो ट्रेडिशनल में जेकॾहिं अजरक जी शर्ट पाती न बसि तव्हां सम्झो ॿियो कुझु जेका आहे न उन ते कमु करण जी ज़रूरत ई न आहे। पर असां वरी उनखे अञा वधीक शौक़ु ॾियण लाइ यंग छोकिरियुनि जे लाइ स्पेशली उहे जेके डिज़ाइन हले थी, शर्ट्स नंढियूं थियूं हलनि, डिघियूं थियूं हलनि, त उन्हनि खे जिद्दत में आंदो आहे ऐं मजबूर कयो आहे। हाणे अजरक जेको आहे न तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां वधीक पहिरियों अॻे सिर्फ़ु मर्द पाईंदा हुया बसि। पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तव्हां खां शिकायत आहे, हाणे ॻाल्हि मर्दनि जी निकिती आहे त इहे सभु कमु तव्हां औरतुनि लाइ कयो, असां भाउरनि जे लाइ छा कयो अथव? तव्हां भाउरनि जे लाइ असांजे लाइ अॼु वॻा खयूं अचो आहे त मां मोहरम पाए वियो आहे न।
त पोइ उन लाइ इन लाइ न खणी आया उन्हनि जे लाइ इवेंट हूंदो आहे न तव्हां मल्हाईंदा आहियो ऐं तव्हां चओ हा त मां खणी अचां तव्हां विसारे छॾी आहे तव्हांखे मां हिकु मर्दनि जे लाइ का कलेक्शन आहे या सिर्फ़ु औरतुनि जे लाइ कमु कयो न मां थोरो इहो मर्दनि जे लाइ थोरो घटि रखियो आहे मर्दनि जे लाइ छा आहे टोपी आहे अजरक आहे उहो तव्हां हमेशह पाईंदा हुयो हा त पोइ नई का शइ तव्हां मार्केट में आणियो न असां सदाईं इहा ई माना असांखे न पोइ तव्हांखे असां जॾहिं टोपी अजरक मल्हायो वेंदो न बसि पोइ तव्हांखे जैकेट्स पाइनि था टोपियूं पाइनि था उन्हनि ते एॾी महिनत ई न आहे कन मूंखे इहा सही ॻाल्हि ॿुधायो पाण में वेठा आहियूं मर्द थोरा कंजूस हूंदा आहिनि रक़म सुठी न ॾींदा आहिनि औरतूं माना जल्दी ॾेई वठंदियूं आहिनि न मर्द ई सही रक़म ॾींदो आहे औरतूं जेके न औरतूं हिक ॿिए सां मुक़ाबले में पंहिंजी सरती मुक़ाबले बार्गेनिंग एॾी थींदी आहे जो चवंदा आहियूं भला ईअं ई खणी वञो त सही आहे ऐं मर्द वरी जेके न जेका पसंदि ईंदी न शइ बसि उहा सुठो कस्टमर असांजो मर्द आहे जेको वठी थो वञे पंहिंजी ज़ाल लाइ भेण लाइ कंहिं ॿारनि जे लाइ धीअनि जे लाइ त सुठो कस्टमर आहे इहो मूंखे सोचणो पवंदो वाकई तव्हांजे लाइ उन कस्टमर जे लाइ बि का शइ ठाहे रखिजे बिल्कुलु असांजे लाइ पर असां अजरक ते तमामु सुठो कमु कयोसीं वॾे अजरक ते एॾो बहितरीन कमु कयोसीं मूंखे यादि आहे बिल्कुलु तव्हां हिकिड़ो अजरक पहिरियां तोहफ़ो ॾिनो हुयो मूंखे उहो अजरक मूं वटि अञा ताईं सांडियल आहे उनखे बि गुल लॻल हुया तव्हांखे स्कार्फ ॾिनोसीं एॾो सुठो ठाहे स्कार्फ तव्हां ॾिनो हुयो वाकई ॾाढो सुठो हुयो कॾहिं कॾहिं पाईंदो आहियां तमामु सुठो इहे शयूं न थींदियूं आहिनि पुराणियूं कॾहिं बि सही 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 पोइ अच्छा हीअ जेका डिज़ाइन आहे तव्हां जेका कयो था उहा ज़हनी तौर ते डिज़ाइनिंग थिए थी या को कंप्यूटर वग़ैरह रखियो अथव के डिज़ाइन ॿ टे ॾिसी करे पंहिंजी डिज़ाइन ठाहींदा न उहो मां तव्हांखे अवल ॿुधायो त अॼुकल्ह एॾो कॉम्पिटिशन थी वियो आहे वधी वियो आहे जो नंढड़ी बि कंहिंजी कॉपी थी कजे न अच्छा उहा ॿी ॻाल्हि आहे त मुंहिंजे कपिड़नि जी तमामु घणी कॉपी थी आहे अच्छा अच्छा पर मूंखे ख़ुशी थींदी आहे त जेका शइ हिकिड़ो तव्हांजो वॻो त ॾाढो मशहूरु थियो गुलन वारो हुयो जेको सनम खे पातल हुयो सनम बलोच पातो ऐं ॿियो हे ॾाढो फेमस आहे ऐं उहो वॻो तव्हां खां मां बि ऑर्डर करायो हा उहो त ऐं तव्हां बार्गेनिंग न कई तव्हां खां जेतिरा वरिता उहे ॾेई छॾिया त के वरी डिज़ाइन्स तमामु घणियूं फेमस थी थियनि सही 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 उहे हलंदियूं थियूं रहनि रिपीट 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 पर उन वॻे जहिड़ो माना निखार ॿिए कंहिं न मिलियो आहे आपको दिलचस्पी है मैडम खासतौर पर ये हाथ का जो काम होता है कपड़ों में दिलचस्पी रखती मैंने डीजीएस से फैशन डिजाइनिंग का कोर्स ऑलरेडी किया हुआ है अच्छा माशाल्लाह तो आपसे भी गुफ्तगू होनी चाहिए ना तो आपने फिर उसको कंटिन्यू क्यों नहीं किया कोर्स करके छोड़ दिया हाँ कुछ अर्से किया मैंने खुद स्टिचिंग भी की और डिजाइनिंग भी की है और अक्सर मैं अपने लिए तो खुद ही डिजाइनिंग करती हूँ वैसे आपको ये चादर पहनी हुई इसकी डिजाइनिंग बहुत अच्छी है चादर चमू ना दीना के वधिक डाला ताए खबर होगा हां चादर हां ये हम लोग खैरपुर हैदराबाद जो है हां ये हैदराबाद कश्मीर से हम लोग ना बनवा लेते हैं ऑर्डर पे अच्छा अच्छा बनवा लेते हैं या कहीं से मिल गया क्योंकि सियासी जो शख्सियत होती है ना कहीं से भाई स्टेज पे आके किसी ने दे दिया भाई नहीं ऐसा हरगिज नहीं है नो लेन देन अच्छा हम आर्टिस्ट लोग तो मुफ्त की चीजें भाई ढूंढा करते हैं नहीं मैं बेसिकली खुद ही डिजाइन करती हूँ और खुद ही उससे बनवा लेती हूँ अच्छा अच्छा ये डिजाइन आपका खुद का है अच्छा मैंने अभी सोचा है कि मैं अजरक के बॉर्डर पे जो है वो शीशे का काम करवाऊँ अच्छा अच्छा तो बहुत अच्छा लगेगा कभी ख्याल आया फारिग टाइम में कभी अपना ये बिजनेस शुरू करें क्योंकि आपको तजुर्बा भी है आपके हाँ मुझे ये आइडिया है इस चीज़ का अच्छा खासा एक्सपीरियंस भी रहा है मुझे और इन फ्यूचर मैं करूँगी इंशाल्लाह अच्छा अच्छा यस माशाल्लाह माशाल्लाह मैंने सोचा था कि कफलिंग हो गए बटन्स हो गए अजरक के मैम को आइडिया हो जाएगा आप लाउंज के लिए भी लीजिएगा बहुत ज्यादा फेमस होगा अच्छा अच्छा तो वो बहुत अच्छा कॉम्बिनेशन रहता है व्हाइट और ब्लैक के ऊपर सही सही अगर आप मेहरून जो अजरक होती है उसको कंपोज करवा के कफलिंग बनवाएं रिस्ट वॉच के जो बैंड होते हैं उस पे यस सही सही मेरा तो काफी कलर कॉम्बिनेशन कुछ भी करें आप लेकिन मर्दों के लिए कुछ सोचिएगा उनके लिए भी कोई मैंने आपको एडवाइस दी है ना रिस्ट वॉच के जो बैंड होते हैं और कफ लिंक हो गए तो ये हो गया ना आप लोगों के लिए तो अच्छी बात है तभी तो मैंने कहा कि सोचिएगा मतलब ज्यादा भी कुछ सोचिएगा अच्छा नड़ी साई वठूं था नाज़रीन तव्हां सां गॾु रहिजो अॼु अदिन जो प्रोग्राम आहे ख़ासि तौर ते ऐं मां बि हिते मौजूदु आहियां तव्हांजो भाउ तव्हां टेलीफोन करे सघो था ऐं असांजे मौसम महिमाननि सां कचहरी बि करे सघो था को सवाल बि करे सघो था का शइ जेकॾहिं घुराइणी आहे तव्हांखे त घुराए बि सघो था नड़ी साई वठूं था केॾांहुं बि न वञो असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध
जी सलाम सन में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु फैशन ते पाण कचहरी कंदासीं, फैशन जे हवाले सां कचहरी कंदासीं। असांजी मोज़ अदी अतिया इस्माइल बि गॾु आहे ऐं अदी मैडम उज़मा बस सां गॾु आहे। सुठो फ़नकार जीअं तव्हांखे मां पहिरियां ॾसे चुको आहियां उहो बि मौजूदु आहे। त पोइ मौजूदगी जो फ़ाइदो वठी हिकिड़ो सुठो कलाम तव्हांखे पहिरियां ॿुधायूं था। कलाम खां पोइ वरी कचहरी बि कयूं था। पर हिन विच में तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां त तव्हां टेलीफोन बि करे सघो था कलाम खां पोइ ऐं असां सां मुखातिब बि थी सघो था। असां सां कचहरी कंदो, असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। सभ खां पहिरियां अब्दुर्रहमान अबड़ी साहिब जे आवाज़ में उन्हनि जी मौजूदगीअ में हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं था। वाह वाह साईं। कहिड़ी कयां मेहमानी, कहिड़ी कयां मेहमानी, यार मुझे घर आयो ओ अल्लाह, यार मुझे घर आयो। कहिड़ी कयां मेहमानी, कहिड़ी कयां मेहमानी, यार मुझे घर आयो, आयो आयो, यार मुझे घर आयो। दोस्त मिलो दिल जाए जो थियड़ी, ओ दोस्त मिलो दिल जाए जो थियड़ी, हींअर लथी हैरानी, हींअर लथी हैरानी, यार मुझे घर आयो ओ अल्लाह, यार मुझे घर आयो। कहिड़ी कयां मेहमानी, कहिड़ी कयां मेहमानी, यार मुझे घर आयो, आयो आयो, यार मुझे घर आयो। हिन वेड़े लाइक़ होश न आऊं, हिन वेड़े लाइक़ होश न आऊं, मुहिब कई मेहरबानी, मुहिब कई मेहरबानी, यार मुझे घर आयो ओ अल्लाह, यार मुझे घर आयो। कहिड़ी कयां मेहमानी, कहिड़ी कयां मेहमानी, यार मुझे घर आयो, आयो आयो, यार मुझे घर आयो। फज़ल करम सां खुद बख्शाऊं, फज़ल करम सां खुद बख्शाऊं, सचल खे सुल्तानी, सचल खे सुल्तानी, यार मुझे घर आयो ओ अल्लाह, यार मुझे घर आयो। कहिड़ी कयां मेहरबानी, कहिड़ी कयां मेहमानी, यार मुझे घर
यार मुंहिंजे घर आयो। वाह साईं वाह, वाह साईं वाह। रफ़ी खे फॉलो कयो था माशाल्लाह ऐं हुनजे स्टाइल में तव्हां ॻायो। सो ॾाढो सुठो लॻो। कहिड़ी कयां महिमानी यार अंगण मुंहिंजे आयो। सो इहा ॾाढी परेशानी बि थींदी आहे जॾहिं अचानक को अहिड़ो संगती साथी को अहिड़ो मिट माइट या अहिड़ो दिलि वारो माण्हू ईंदो त सोचींदो आहे माण्हू कहिड़ी महिमानी कजे, कहिड़ी ख़िदमत कजे, कहिड़ा ताम पेश कजनि। सो इन ते पाण कंहिं ॿिए भेरे ॻाल्हाईंदासीं, पर अॼु फैशन ते ॻाल्हायूं था पाण। अॼुकल्ह मार्केट में औरतुनि जो रुझान कलर ते घणो आहे, रंगनि ते घणो आहे, या जेका डिज़ाइन आहे उनखे घणो ॾिसनि पियूं? मिलाए सिलाए सभिनी ते, पर स्पेशली जॾहिं कस्टमर का शइ वठंदो आहे त सभ खां पहिरियां फैब्रिक ॾिसंदो आहे, कपिड़ो ॾिसंदो आहे। हा, जेकॾहिं कपिड़ो सही न हुयो त बसि पोइ बर्थ बि वियो। सही 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 माना इन करे रंग बि वरी पोइ थो अचे ऐं वरी बर्थ में त वरी इलाही वैरायटी आहे, त पोइ बर्थ में वरी गिंजरजी थी वञनि सफ़ा वठिजे कहिड़ो, पर सभ खां अवल फैब्रिक सुठो हुजणु। सही 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 सही। अच्छा, घणी औरतूं वरी चाहींदियूं आहिनि त बर्थ हुजे पर हल्को हुजे, माना घणी गिश न हुजे। त बसि उहा ई कोशिशि कई आहे त उहा घणी शइ न रखी आहे। सही सही सही। जीअं अॻे ट्रेडिशनल हूंदा, बल्कि हाणे बि आहिनि तमामु घणा। कोशिशि इहा कई आहे त हाणे हर को माण्हू पाए, इन करे तमामु हल्को फुल्को रखियो आहे। सही, जीअं बलोची स्टाइल में वरी खीसो बि लॻे थो हुनखे, वॾो माना हिकिड़ो सॼो भरियल हूंदो आहे त वरी तव्हां उन शहंजाज़ जो नाला वठो, खीसो मर्दानी थोरी आहे जो खीसो चवंदो था, फदो हूंदो आहे। सही 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 सही। अधु काइनात मायूं उन में विझंदियूं, ॿारनि जा फीडर बि उन में, सुयूं बि उन्हनि में, पैसा बि उन्हनि में, त ॾाढी कम जी शइ हूंदी, पर्स खणण जी ज़रूरत न हूंदी। सो असांखे यादि आहे असांजी नानी पाईंदी त पोइ उन मां जेको आहे सो असां खीसे मां फदे मां इहे पैसा चवंदा कढी ॾे, ख़र्ची वर्ची काॾे, पोइ हुन में टाफियूं हुन में पयूं हूंदियूं, पोइ ॿ टे वठी रखंदी त पोइ ॾेई छॾींदी, ख़र्ची घटि ॾींदी। सो बहरहाल इहो आहे त वरी बि ही जहान जेको आहे सो ॾाढो वरी मोटियो आहे ट्रेडिशनल जो, इन ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी आहे। हेवी शयूं ऐं जेके टिपिकल ट्रेडिशन आहे उहो बि हले थो पियो, या त तमामु हेवी था पाता वञनि या वरी सफ़ा लाइट था पाता वञनि। सही सही। पर गर्मी असांखे मजबूर कयो आहे त असां लाइट ई पायूं, छो जो कराची जी मौसम बि हाणे हिक करी थी वई आहे, जेका सखर जी हुई ओवरऑल सॼे पाकिस्तान जी या सॼी दुनिया जी। पोइ वरी मौसम ते बि ॻाल्हायूं था। तव्हांजे लाइ कॉल आई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी, केरु पिया ॻाल्हायो? अच्छा भेण, कीअं आहियो? ठीकु आहियो अदी? हा अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे। छा चवणु चाहींदो अदी? अतिया बि वेठी आहे, को सुवाल आहे तव्हांजे ज़हन में? दीदी असां अॼु अतिया लाइ स्पेशली ॻाल्हि कई आहे, तमामु घणो पंहिंजो कमु। जी अदी जी, टीवी जो वॉल्यूम बि घटि कयो ऐं सवाल पंहिंजो ॿुधायो। अच्छा जी, असांखे जो ऑनलाइन पेज वग़ैरह कोई आहे त ॿुधाए छॾियो या सही 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 सही। अदी अदी ऑनलाइन पेज तव्हांजो कहिड़ो आहे? तव्हां पहिरियां ॿुधायो। अतिया इस्माइल कलेक्शन जे नाले सां पेज ठहियल आहे, वेबसाइट बि आहे, पेज बि ठहियल आहे ऐं फेसबुक ते। सही सही सही। वरी ग्रुप्स बि अॼुकल्ह तमामु सुठो तरीक़ो इहो अची वियो आहे जो मोबाइल हूअं त ॾाढा नुक़सान बि कया आहिनि, पर मोबाइल फ़ाइदे जा कम इहे कया आहिनि जो उन्हनि में वरी कस्टमरनि जा ग्रुप ठही था वञनि न, त पोइ उहा हिकिड़ी शइ जेकॾहिं मोकिलियूं था त उहो सभई घर वेठे सभु ॾिसी था वठनि। ॾाढी सहूलियत थी आहे, इहा सहूलियत थी आहे। सही सही। थोरो क्लियर वरी ॿुधाइजो त अतिया इस्माइल फेसबुक ते कलेक्शन जे नाले सां पेज आहे, वेबसाइट आहे ऐं मुंहिंजो वरी बस नंबर लिखियल आहे उन ते, जेके ऑर्डर अतिया इस्माइल कलेक्शन लिखंदासीं त अची वेंदो सॼो सिनेरियो त छा सॼी डिटेल अची वेंदी। सही सही। उते तव्हांजा सभई इहे डिज़ाइन वग़ैरह ऐं ख़ासि तौर ते हिन जूं क़ीमतूं मुल्ह बि लिखियल आहिनि। मुल्ह बि लिखियल आहिनि, उहे लिखियल आहिनि, हिकिड़ा लिखियल हूंदा आहिनि, ॿिया लिखियल हूंदा आहिनि। लिखियल हूंदा आहिनि सही। पर छो जो वरी असां जॾहिं वरी थोरो स्टॉक बचंदो आहे त पोइ सेल बि हणंदा आहियूं। अच्छा। पोइ वरी 3 साल पुराणी जेका सेल लॻल हूंदी आहे, माण्हू तस्वीरूं कढी रखंदा आहिनि त ॾिसो हे सेल में आहे न, तव्हां हाणे छो था ॾियो पिया। सही सही। छो जो उहा रिपीट थी थिए न उहा डिज़ाइन, त पोइ उन में फैब्रिक बि चेंज थो थिए, थोरो कमु अञा वधीक बहितर था कयूं त उहो पिक्चर वरी उहा था रखी ॾियनि त ॾिसो हे तव्हां सेल ते रखियो, इन करे उहा हाणे मेंशन न कंदा आहियूं असां प्राइस। अच्छा अच्छा। कस्टमर जॾहिं अची थो वञे न त पोइ उन महिल ई ॿुधाए। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे लाइ सुठी थी आहे ऑनलाइन कारोबार में, त हिन में बार्गेनिंग नथी थिए। हूअं शॉप ते वञी करे 5000 जी 4000 वठो, 3000 वठो। कोशिशि कंदा आहियूं त बार्गेनिंग करण खां अवल ई असां घटि करे छॾियूं। हिते फिक्स रेट हूंदा है तो वो सही थी वेंदो है। सही सही सही। अच्छा मैडम उज़मा, मुझे ये बताएं कि इतनी सियासी पार्टियां हैं माशाल्लाह, सब काम कर रही हैं, तो आपने मुस्लिम लीग फंक्शनल को क्यों मतलब सेलेक्ट किया, ये मैं आपसे पूछूंगा। छोटा सा वक्फा ले लेते हैं पहले, नड़ी साई वठूं था नाज़रीन, जल्दी मोटी अचूं था, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध।
मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां सां जुड़ियल आहियो ऐं ॻंढियल रहिजो। असांखे टेलीफोन बि तव्हां करे सघो था। असांजी वधियूं भेनरूं असांजे प्रोग्राम में शामिलु थींदियूं, असांजा भाग भला थींदा। जेकॾहिं असांजा दोस्त, असांजा भाइर बि शामिलु थियनि त को बि एतिराज़ न आहे। तव्हां बि पंहिंजी फैमिली जे लाइ का शइ जेकॾहिं चूंड कई आहे या ज़हन में आहे को सुवाल, त तव्हां ज़रूरु पुछा कजो। ख़र्च तव्हांजा थोरा वधी वेंदा, पर घर में जेको आहे न वॾी ख़ुशी थींदी। इहे थोरा थोरा ख़र्च कंदा कयो। सो अॼु असां सां गॾु जेकी मौजूद शख़्सियतूं गॾु आहिनि, उन सां कचहरी जो सिलसिलो तां छॾियो होसीं, उतां ई ॻणींदासीं। जी उज़मा जी, मैं आपसे पूछ रहा था कि फंक्शन क्यों आपने ज्वाइन की, इसकी क्या वजह थी, क्या ख़ास बात है इसमें जो आप इधर माइल हुई? ये पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल की हिस्ट्री आप लोग तो जानते हैं। सही सही सही, वो तो पुरानी हिस्ट्री थी ना, ताज़ी हिस्ट्री थी। देखिए तो फिर मैं यही कहूँगी कि पुरानी हिस्ट्री थी तो पुराने नजरियों से भी तो सिंध चलाया जा रहा है। अच्छा 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 अच्छा, चल रहा है ना सिंध। चले ठीक है, गुस्सा मत करें, ऐसे ही कह रहा हूँ। देखिए हम पॉइंट नोट कर रहे हैं कि पुरानी जो हिस्ट्री थी उससे मैं अटैच होके और उससे मैं इम्प्रेस होके कि देखिए मुल्क के जो हालात इस वक्त हैं और जब मुल्क आज़ाद हुआ था, मुझे सेम लगते हैं कि उस वक्त भी बड़ी परेशानियां थी और आज भी हैं। गरीब आवाम टूट गई, बिखर गई और आजकल आपने देखा है सुसाइड बहुत ज़्यादा कमेंट कर रहे हैं लोग। सही सही, बहुत ज़्यादा बेरोजगारी बढ़ गई है, महंगाई इतनी है सही सही कि गरीब को तो बस ये कहने की देर है कि भाई आप सुसाइड कर लो, वो सोचता नहीं है, वो कर लेता है। सही सही सही, ये हाल है हमारा। तो ये पार्टी ज्वाइन करने का मेरा मकसद ये था कि इनका बैकग्राउंड पीर साहब का बहुत अच्छा था। इन्होंने मुल्क के लिए कुर्बानी दी। पीर साहब सूर्या बादशाह, उन्होंने वतन और कफन का नारा लगाया था, जिसमें से इन्होंने अपनी शहादत जो है वो नोश की और वतन को आज़ाद करवाने में हुर जमात ने बहुत ज़्यादा भरपूर साथ दिया और उन्हीं की कुर्बानियों से आज हम इस मुल्क में आज़ाद बैठे हुए हैं। सही सही। तो सियासी सतह पे अगर देखा जाए तो अक्सर मुझसे ये सवाल पूछा जाता है कि आपने ये ज्वाइन क्यों की। सही। तो ये वजह है अच्छा कि ये मुल्क के मुहाफिज भी हैं और मुल्क के निगरान भी रह चुके हैं और जिन्होंने वतन और कफन का नारा लगा के शहादत नोश की हो, तो मैं ये समझती हूँ आपको उनकी तरफ जाना चाहिए। सही 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 सही। बस अदी हाणे इहो आहे त जेकी पोयां जेकी असांजा लीडर साहिबान आहिनि, जिन जूं ख़िदमतूं आहिनि, सभु पार्टियूं उन्हनि जे आसिरे ते हलनि थियूं। पोयों जो कमु माज़ी जेको तमामु शानदार ऐं तमामु बहादुरी वारो लिखियो वियो, पर खटियो अञा ताईं उहे पार्टियूं सभई मिलाए जुलाए सभिनी पार्टियुनि जो इहो हाल आहे, उनजो ई खटियो कनि पियो। पुराणा जेके लीडर पंहिंजो कमु करे विया, हाणे त वॾो मसइलो आहे। जिन वटि पावर आहे, क्वालिटी आहे, सभु कुझु उहे वरी ख़ामोश थी हिकु पासे वेही रहिया आहिनि। सही सही। इहा शइ जेका आहे न तमामु ॾुख ईंदड़ आहे। त हिकिड़ो माण्हू जॾहिं तव्हां ॾिसो था कंहिं मसइलनि ते निकिरी था पवनि त सॼी क़ौम ॼण लीडर थी सम्झी वञे उनखे। त हीअ एॾी जेका बाहि ॿरे थी पई मसइलनि जी, सिंध हुजे, पाकिस्तान सॼे में हुजे, कोई निकिरी थो अचे त बसि पोइ असां उनखे ई लीडर था कयूं। हिकिड़ी हिमत उहा था कनि। हा हा, पर ॿ चारि ॾींहं तव्हां बि किथे सियासी सरगर्मीअ में हुयो, छॾे न वियो छा आहे? सियासी सरगर्मी न हुई। हा हा, ईअं जलसनि में इतिजाजनि में अक्सर तव्हां नज़र ईंदो आहे। हा, उहो इन करे मिटी जी ॻाल्हि हूंदी आहे, धरतीअ जी तव्हां अॻु भरा हूंदा। बिल्कुलु सही आहे। ऐं औरत मार्च में जॾहिं मर्दनि नेज़ा हणणु शुरू कया न निकिरण ते, त पोइ असांखे हूअं बि निकिरणो पियो। पोइ वरी सभ खां वॾी बाग़ी असां पंहिंजे घर मां इब्तिदा कईसीं। त जेका शइ परे खां वेही जेको आहे न अंदाज़ो कोई न हणे त हे इज्तिमा ॾाढो बुरो आहे, छड़ी बुराई आहे, उहा कुझु बि न आहे। जेको माण्हू जेकॾहिं औरत घर में वेही थी कुझु कमेंट करे त चई इहे मेकअप करे साड़ियूं पाए ऐं ड्राइंग रूमनि में छा मसइला सम्झंदियूं, उहा औरत जॾहिं रोड ते थी अचे त चई वरी हे रोड ते अची वई आहे, माना त असां पोइ काॾे वञिजे। इहा इन करे जेका आहे न खोड़ शयूं आहिनि जेको माण्हू मजबूर थी निकिरणो थो पवे। सही सही सही। तव्हां छा थी सम्झो भेण, त औरत जेके सदाईं असां हर प्रोग्राम में ज़िक्र कंदा आहियूं त औरत खे सही माना राइट्स नथा मिलनि, औरत आज़ादु आहे तव्हांजे ख़्याल में अञा क़ैद बंद में आहे? न, इहो तमामु डिघो हिकिड़ो मौज़ू थी वेंदो। तव्हां पोइ वरी मूंखे कंहिं अहिड़े प्रोग्राम में ॿुधायो, मूंखे ज़रूरु। छो त अॼु असांजे प्रोग्राम जा इहे बि मौज़ू आहिनि। छो जो कोन्हे औरत जेका
इलाही माण्हू जेके आहिनि न, जेकॾहिं तव्हां कराची में वेठा आहियो, जेकॾहिं सखर में लाड़काणे में इन्हनि में वाक़िया था थियनि न त कन टार थी थी वञे माण्हुनि खे, चवनि था हा ठीकु आहे इहो भला अज़ल खां थींदो, को नओं त कोन्हे। हाणे जेकॾहिं उहा नओं न आहे त जॾहिं उहे चुप रहिया त माना त पोइ तव्हां बि चुप रहियो। उहो तशदुद थिए थो औरत जो, घर में घणो थो थिए, ॿाहिरि बि थो थिए, हिरासमेंट थी थिए पई। हाणे इहे हिरासमेंट जो मतिलबु इहो न आहे त सिर्फ़ु औरत ते थी थिए, उहो हर फर्द ते थो थिए पियो। अॼुकल्ह माण्हूअ खे ब्लैकमेल करणु ऐं उनखे जेको ज़लील करणु एॾो सवलो थी वियो आहे, पर इन जे करे न थोरो बहादुरी सां ॿाहिरि निकिरणो पवे। मां स्पेशली पंहिंजी औरतुनि खे, पंहिंजी नियाणियुनि खे, पंहिंजी धीअनि खे चवंदी आहियां त बसि स्ट्रॉन्ग तव्हां रहो, स्ट्रॉन्ग। ऐं स्ट्रॉन्ग उन में इहो आहे त एजुकेशन बि हुजे, फाइनेंशियली बि पाण माण्हू पंहिंजे पेर भर हुजे, औरत स्पेशली। सही सही सही, त पोइ मसलो घटि थो थिए, पोइ मसलो घटि थिए थो पियो। या माना जेकॾहिं किथे बि को फ़ैसिलो करणो हुजे, तकिड़ो फ़ैसिलो करण जी सलाहियत रखणी, सलाहियत हुजे, ताक़त कुझु हुजे, डिॼण जी ज़रूरत न आहे। बाक़ी इहे जेके घर वेठे माण्हू चवनि था न त कुझु बि कोन्हे, अमन माठारा, इहो सभ खां वॾो। सही सही, माना तालीम जो वॾो हिकिड़ो किरदारु आहे, तमामु वॾो तालीम इंतहाई ज़रूरी आहे। ऐं तालीम याफ़्ता औरतूं बि तव्हां ॾिसो तशदुद जो शिकार थी थियनि पियूं वॾनि शहरनि में। हिते असां केस ॾिठा आहिनि, हाणे त उहो सोशल मीडिया हर माण्हू निकिरी थो अचे, हिकिड़ी वीडियो था कयो, इन करे तशदुद, हिरासमेंट, मर्द हुजे औरत हुजे, हर जाइ ते थिए थो पियो। ऐं ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि इहा करणी थी पए त ॿेड़ो गर्क वरी पोइ सियासतदाननि कयो आहे। हाणे स्पेशली मैं ऐसा नहीं कह रही कि कोई पार्टीज सिंध में नहीं, कभी आप सिंधी नहीं समझती। नहीं, मैं समझ रही हूँ। तो पार्टीज मतलब में जो हुक्मरान है, जो चला रहे हैं मुल्क को, बेड़ो बोड़े छॾियो आहे। छा करणु घुरिजे, कीअं बोड़े थो थोरो तफ़रीह, बस वो हाणे तफ़रीह जी तशरीह कयो। उस्मा खां पुछूं था त तव्हां जेके सूर्य बादशाह जी जेका तंज़ीम आहे ऐं उहा ॿाहिरि अची निकिरनि, थोरो घट में घट पंहिंजे खिते के अमन अमान खां, जिस तरह से जीडीए ने भरपूर काम सर अंजाम दिया, इसी तरह से मुख्तलिफ इशूज पे निकलना चाहिए, औरतों के राइट्स के लिए, एजुकेशन के लिए निकलना चाहिए। मगर औरत मार्च के फेवर में मैं कभी नहीं रही। अच्छा, यस, ये जो हमारे औरत मार्च होता है, आपको लगता है इन औरतों को राइट चाहिए? नहीं। औरत मार्च अगर करना है जनाब, तो आपके बाप भाई का फर्ज है। अगर आपके ऊपर जुल्म हो रहा है, एक घर में अगर बाप भाई हैं तो सब मिलके जुल्म नहीं करते, एक हाथ होता है जो आपका हमदर्द हो। सही सही बात, तो उसको स्टैंड लेना चाहिए। सही सही, उसको बताना चाहिए, या उसको बताना चाहिए। तालीम की कमी है, इन्होंने सही कहा कि हमारे शहरों के अंदर भी एजुकेशन है और एजुकेटेड लोग जो हैं वो हिरास कर रहे हैं अपनी वाइफ्स को, अपनी बेटियों को, बच्चियों को। बट मैं ये कहूँगी, देखें लॉ सेक्टर में अगर हम देखें तो हर शहरी को, हर मेंस को, वुमेन्स को अपना राइट पता होना चाहिए, बुनियादी लॉ पता होनी चाहिए। सही बात है, सही बात। हम एक इंसान है और हर इंसान को बाज़त बाख्तियार जीने का हक है, मगर उसका मतलब ये नहीं है कि आप रोडों पे निकल के औरत मार्च करें और उन औरतों को बदनाम करें जो वाकई में ये पता है, जिनको अब मुझे पता है, मैं एक औरत हूँ, एक पॉलिटिशियन हूँ, सोशल वर्कर हूँ, बहुत सारे मेरे डेजिग्नेशन हैं और बाहर आती जाती रहती हैं, काम काज करती हैं, तो मैं अकेले ट्रैवल भी करती हूँ, बट मुझे ये पता है कि मेरे बैरियर्स क्या हैं, लिमिट्स क्या हैं। सही जी, और मुझे कहाँ तक इजाजत है, कहाँ तक नहीं है। तो आप पहले अपने घर में अखबार तो बनाइए, फिर आप ये बात कीजिएगा। अभी मलाला के आपने सुना है इंटरव्यू, सही 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 सही, आप ये देखिए ना, कौन सी लॉबी उसको प्रोटेक्ट कर रही थी और आज वो क्या बयान दे के बैठी हुई है मौसूफा। तो ये तरीका नहीं है, हम इन चीज़ों को बिल्कुल डिनाई करते हैं। सही सही। और आज सवाल मेरी पार्टी की बात है, तो जनाब पीर साहब जो थे हमारे, पहले आपको पता है घोटकी में, थर में डोरियां बनती थी, ब्लाउज पे डोरियां बनती थी, तो वो उन्होंने सिस्टम खत्म करवाया, उन्होंने उन्हें चादरें पहनाई और पूरे हाथों में, आपको पता होगा कि वो चूड़ियां जो थी वो बड़ी पेनफुल होता है कि वो शोल्डर तक होती थी, उससे उन्होंने रिहाई दिलवाई। अच्छा, तो हमारी पार्टी में औरत के लिए हकूक की बहुत जगह है। वैसे पीर साहब का कभी खिताब होता है पीरगोट में, ईद पे खास तौर पर, तो जब जियारत कराते हैं तो यही उनका मतलब बयान भी यही होता है कि औरतों की तालीम को ज्यादा फरोग दिया जाए। देखिए, इस पार्टी का मकसद यही है, वो ये कहते हैं कि तालीम को आम करें, बेहतर सेहत, तालीम और बुनियादी जरूरियात जिस घर के अंदर मौजूद होंगी वो घर खुशहाल होगा। अब जरूरी नहीं है कि आप बहुत ज्यादा ही
एक स्टैंड बाय पे रखें कि नहीं भाई इतना ही मुझे कमाना है, इतना होना चाहिए, इतना है। आपकी बुनियादी जरूरियात पूरी हो रही हैं, आपके बच्चे अच्छी एजुकेशन ले रहे हैं, दैट्स इट। आपको अच्छी सेहत है, दैट्स इट। आप कोशिश करें, कोशिश से ही हासिल हो सकता है और हम लोग कोशिश कर रहे हैं। सही। कोई एक रात में या एक साल में नहीं मुल्क बहाली पे आ जाता, कोशिश करनी पड़ती है। सही सही। और जो लोग दावे करते हैं कि हम जनाब चेंज कर देंगे नया पाकिस्तान, तो आप देख लीजिए कौन सा दावा पूरा हो रहा है। हम अलायंस में हैं पीटीआई के, मगर हम वहाँ अलायंस में हैं जहाँ मुल्क की बेहतरी है, हम वहाँ अलायंस में हैं। सही। जहाँ मुल्क की बदहाली है, हम वहाँ किसी के साथ अलायंस में नहीं। सही सही सही। ये अच्छी बात है। वैसे भी इज्तिमाई फायदे को देखना चाहिए, इनफरादी फायदे को नहीं। देखिए जमहूरी मुल्क है, ये इस्लामी मुल्क है। आपके अंदर इस्लाम जिंदा है तो समझे आप इस्लामी मुल्क में हैं। अभी आप देखिए ना, ये कनाडा में आई थिंक हुआ है। सही सही। आज मैं देख रही थी मॉर्निंग में न्यूज में। वो वज़ीर आज़म ने भी बड़े गहरे रंजो-गम का इज़हार किया, बहुत ज्यादा पेनफुल का इज़हार भी किया है। सही। तो ये तो हमारी खुशनसीबी है कि हम एक आज़ाद मुल्क में रहते हैं और आज़ादी है हमें यहाँ पर। तो मैं यही मैसेज दूंगी हर माँ, हर बेटी को, हर भाई को और बाप को कि आप अपने बच्चों की प्रोटेक्शन खुद करें। मतलब आज़ादी भी लिमिट में होनी चाहिए। आज़ादी लिमिट में होनी चाहिए। सही सही सही। ज्यादा आज़ादी ख्याल होना, आज़ाद होना बुरी बात नहीं है, मगर औरत को ये याद रहना चाहिए कि मैं एक औरत हूँ। सही। फर्स्ट इंप्रेशन एंड लास्ट इंप्रेशन। सही सही सही। अदी वॾो भेस आहे जेकॾहिं वरी वधीक न त ॻाल्हाईंदा तव्हां ॿई विड़ी पवंदो, मां विड़ी पवंदो। हर माण्हू जो ख़्याल बि, हर माण्हू जा मसला बि, हर माण्हू जो जेको व्यू आहे न उहो अलॻि हूंदो आहे। सही सही। ऐं उन ते जेकॾहिं कजे न त क्लियरेंस इलाही थी सघे थी। त जेको मुंहिंजे ख़्याल में हे त पॉलिटिक्स में तव्हां ॾिसो ख़ैरपुर में तव्हां त वकील आहियो पाण बि, लॉ सां तव्हांजो बि हूंदो आहे। त इहे केस जेके थिया तानिया ख़ासि ख़ैली जा, इन्हनि जा या वरी थर में थियनि था कुते जी बछ वारा थिया, ॾिसो इहो त हिकिड़ो माण्हू डीपली नथो वञे न। असां उन तरह जा माण्हू आहियूं, असांखे ख़बर आहे त कीअं मारी थी वञे। सखर जी उन जेका दरिया सिंध में केतिरा लाश लुढ़िया था वञनि। हर माण्हू जो नज़रियो पंहिंजो आहे। मां जेकॾहिं तव्हांखे दिमाग़ में विहारे कंदमि त हे माण्हू बुरो आहे त तव्हां बुरा ई रहंदव, ऐं साबित बि मां कंदमि, मां साबित करे ॾेखारींदमि त तव्हां उहो आहियो। पर जेको जेकॾहिं ॿाहिरि बि निकिरजे थो त मूंखे पंहिंजी इज़त, मूंखे पंहिंजी शान जी मूंखे ख़बर आहे। मां कंहिं मर्द खां या कंहिंखां डिॼी त पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त न कंदमि। मां पंहिंजी हिफ़ाज़त पंहिंजे लाइ कंदसि। ऐं उहो सबक़ु असां पंहिंजे ख़ानदान में या पंहिंजी नियाणियुनि खे ॾियूं था त माण्हू इहो अच्छा इहो शुरू खां वठी इहो रखियो वियो आहे त औरतूं जेकॾहिं डिॼनि थियूं या पंहिंजे मुड़ुस खां डिॼनि थियूं, भाउ खां डिॼनि थियूं, पीउ खां, तॾहिं हेॾे नथियूं वञनि या हीअं नथियूं। मतिलबु उहो ई त इज़त जी हिफ़ाज़त सिर्फ़ु असां मर्द पंहिंजे घर जे भाती खे ॾिसी ऐं बचायूं तूं, न त असांखे इहा जेकॾहिं थिए न त असां अहिड़ी चिड़वाग थी वञूं जो कुझु थिए ई न। इहो न आहे, हर कंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। ऐं असां जेकॾहिं औरत मार्च कयूं था या ॿाहिरि निकिरूं था या जेके तव्हां यकीन कयो असां उन्हनि ताईं वञी पहुता आहियूं। असांजी दोस्त आहे आयशा धारे जो जेका सखर में या वरी असांजो हैदराबाद में जेके बि आहिनि असांजो एक्टिविस्ट आहिनि, असां मसइलनि खे वाक़ई हल कंदा आहियूं। हाणे भला हिकु हिकु खे ॿुधायूं छा त असां हे कयो आहे, असां हो कयो आहे, तव्हां असांजे आङुर न खणो। इन करे मसइलनि खे भला हल करण जे लाइ तव्हां वटि मसइला कीअं पाण ई जीअं उहो आहे त जेके केस वठंदा आहियो, ख़बर पवंदी आहे या कोई राब्तो बि कंदो आहे? राब्तो कंदा आहियूं बाक़ाइदा, त उन्हनि ताईं पहुचंदा आहियूं त तव्हां हे केस थिया आहिनि, FIR थी आहे न थी आहे, ख़बर अथव गैरत जे नाले ते जेकॾहिं कुठियूं थी वञनि त चई बसि उहो इन्हनि जो पंहिंजो हुयो ऐं केस दायर ई न थींदो आहे। हाणे इहा कोशिशि असां FIR ताईं असां उन्हनि जे पुलिस में वञी उन्हनि जा वञी केस खोलायूं था पिया, तमामु घणी उहा हूंदी आहे। पर उहा हर कंहिंजी स्ट्रगल पंहिंजी जाइ ते सही आहे। बाक़ी इहो चवणु ग़लति आहे त हीअ शइ ग़लति थी कई वञे, तव्हांजी मर्ज़ी आहे, उनखे नथा पसंदि कयो नथा कयो त उन जे लाइ को ज़बरदस्ती नथो करे सघे। बाक़ी इशूज़ लाइ मसइलनि जे लाइ ॿाहिरि निकिरे थो ऐं उहो कराए रहंदा आहियूं। सही सही सही। औरत मार्च में हूअ औरतूं तमामु घणे मिक़दार में नज़र बि ईंदियूं आहिनि, माना उहे वाक़ई में बि कंहिं मुश्किलात जो शिकार आहिनि जो साथ ॾियनि थियूं, न त एतिरा माण्हू छो अचनि, एतिरियूं छो अचनि। जेके विक्टिम्स आहिनि उन्हनि खे खणी ईंदा आहियूं पाण, साण खणी ईंदा आहियूं त तव्हां हली तव्हां ॾिसो ऐं इहो कयो, ऐं नथो थिए, इंसाफ़ नथो मिले। पाकिस्तान में त सवाल ई पैदा नथो थिए त तव्हां वेठा रहो ऐं हा भले पीउ स्ट्रॉन्ग आहे, पुट भाउ, त तव्हांखे इंसाफ़ थी थो वञे, निकिरणो थो पए। ॾिसो बुख हड़तालूं थियूं थियनि,
धरणा था हणूं उन खां पोइ वञी थोरी चुरपुर थी थिए पई सही सही त सही हर माण्हूअ जी स्ट्रगल पंहिंजी जाइ ते आहे उन खे ग़लति करणु चवणु जेका आहे न इहा सभ खां वॾी माना ग़लति जेसीं ताईं कुझु पंहिंजो नुक़सानु नथो थिए तेसीं ताईं का भलाई नथी थिए माना का शेलिंग थिए थी ज़ख़्मी थियनि थियूं असांजी औरतूं ख़ासि तौर ते इलाही नुक़सान इलाही नुक़सानु थींदो आहे इलाही बेहोश बि थींदियूं एॾो कुझु ॿुधणो थो पवे कचिरो थो उछलायो वञे हा 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 इन करे ठीकु आहे सही सही बराबरि वरी मोटूं था पाण फैशन है न त इहो बेस इलाही गोरो बेस आहे इन ते पाण वरी वधीक हिकिड़ो ॾाढो सुठो प्रोग्राम बि करे सघूं था अॼुकल्ह हीउ जेको तव्हां कमु कयो पियूं इन कम जी पज़ीराई पंहिंजी जॻह ते पर जदीद जेको फैशन आहे उनखे बि थोरो हथु लायो थियूं उनखे बि नज़र रखो थियूं या उहो बि कुझु कयो थियूं था बिल्कुलु उहो ई त असां वटि जेको आहे न तमामु घणे इन क्वालिटी ऐं तमामु घणे हिसाब सां इहे कम थियनि था सदन खां थियनि था सही सही मां सिर्फ़ु हिकिड़ो नंढड़ी कोशिशि इहा कई आहे त हर माण्हू पाए हूअं बर्थ गगा गज शादियुनि में मुरादनि में माण्हू पाईंदा ईअं आम जेके आहिनि न उहे बुज़ुर्ग मायूं पाईंदियूं सही सही हाणे तव्हां ॾिसो असां कोशिशि कई आहे त जेको कैजुअल ड्रेस थी पाइजे ईअं माण्हू शाम ते ॿाहिरि निकिरे थो पियो या कंहिंजे घर हेॾे होॾे वञे थो त इहे शयूं असां तॾहिं सवलियूं कयूं त हिकिड़ो आम जेको पायो वञे हर वक़्तु पातो वञे सही 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 हूअं त वरी जेका झूनी औरत हूंदी त पेटीअ मां कढी उनखे ॾींदा तोहफ़े तो त तूं पाइजांइ असांजे कम ई न आहे कमु शुरू इन कयो त हिकिड़ी पुराणी तस्वीर नज़र आई मां उहो जो कढियमि त मुंहिंजी धीअ थी चवे चङो थियो उन ज़माने में असां न थियासीं न त इहे गगा पातल हुजनि ॿ चोटियूं थियल हुजनि मां चवां इहे तव्हांखे पाराए रहंदासीं तव्हां यकीन कयो त बर्थ उहे आहिनि पर उन्हनि खे जेको डिज़ाइन अॼुकल्ह जे दौर में ठाहियो आहे त हाणे यूनिवर्सिटी जी छोकिरियुनि खे तमामु घणो इहे पसंदि थियूं अचनि ऐं सभ खां वॾा ॿाहिरि असांजूं उहे छोकिरियूं आहिनि यंग छोकिरियूं जेके वठनि सही 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 उहे वधीक मल्हाइनि कम थियूं न्यू जनरेशन असांजी हूअं बि पॉज़िटिव जेका ॻाल्हि कई थी वञे या तमामु सुठी त जेकॾहिं यंग जनरेशन पाए थी न सम्झो कामयाबी मिली सही सही अदी अक्सर ख़्यालु इहो हूंदो आहे त हीउ जेको कमु बर्थ जो कनि पियूं असांजूं वधियूं ॻोठाणियूं उहे अणपढ़ियल औरतूं घणो कंदियूं आहिनि मतिलबु पढ़ियल लिखियल औरतूं या आदियूं बि वोकेशनल ट्रेनिंग वग़ैरह में अची वियूं आहिनि या उहे बि कनि थियूं या सिर्फ़ु ॿहिराड़ीअ जो तबिको जेको वाक़ई में बि जेको ख़्यालु आहे ज़हन में त अणपढ़ियल औरतूं इहो कमु कनि हिननि कमनि जे लाइ न ट्रेनिंग जी का ज़रूरत ई न आहे अच्छा उहा नसल दर नसल जेका आहे न ईंदी थी वञे पई औरत हर औरत सुघड़ आहे अच्छा उज़मा चयो मां पाण डिज़ाइनिंग कंदी आहियां औरत हर औरत सुघड़ आहे हर फन मोलाए हर कमु जेको आहे न उहो ऐं उन सां प्यार जो नतीजो हूंदो आहे त उहो कमु करे थी पई का अहिड़ी औरत आहे ई न जंहिंखे बर्थ न ईंदो हुजे उहा ॿी ॻाल्हि आहे त हाणे एजुकेशन में वरी जेकॾहिं वञे थो माण्हू त ठीकु आहे उनजी वरी रस्तो ई ॿियो थो थी वञे उनखे पोइ तव्हां ब्लेम न कयो त तूं हे छो नथी करे पर हिकिड़ी आम औरत जेका आहे घरेलू औरत आहे त उहा हर फन मोलाए उनखे ट्रेनिंग जी ज़रूरत ई न आहे ऐं हे कमु असांजो स्पेशली सिंध में जेको थिए न त उहे कंहिं बि ट्रेनिंग सेंटर मां कंहिं बि सिखिया न वरिती आहे शहर जी औरत खे बि ख़बर न आहे त कंट्रास्ट कीअं थो थिए पियो कॾहिं मां चवंदी आहियां हिन ते हे भरियो त चवंदियूं न दी तव्हांखे न आहे ख़बर हे रंग हिन ते न ठहंदो ऐं उहो सच उहो चवंदो आहे त उहे एॾियूं एक्सपर्ट थी थी वञनि बर्थन ऐं कलर कॉम्बिनेशन करण लाइ सही सही कंट्रास्ट करण वॾो मसलो आहे हिकिड़ो वॾो मसलो अच्छा भला हीउ जेको कपिड़ो तव्हां वठो थियूं एतिरी जेका आहे जफ़ाकशी कयो पियूं त हीउ त वॾो टाइम लॻी वेंदो तव्हांखे मार्केट में घुमंदे घुमंदे हीअ शयूं परचेस कंदे हिकिड़े माण्हू खे ईंदी तकलीफ़ न करोना इलाही माण्हुनि खे विहारे छॾियो कुझु माण्हुनि खे वरी अहिड़ो मसरूफ़ करे छॾियो त उन्हनि में वरी पोइ असां बि शामिल आहियूं त कपिड़े जी ख़रीदारी डिज़ाइनिंग करणु कलर हे उहो वरी पोइ ज़ाहिरा निकिरणो थो पए सही 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 पोइ हिकु महिल ई समूरा इहे कपिड़ा वठी न थींदो आहे इहो डेली बेस ते हूंदो आहे अच्छा अच्छा डेली बेस ते कपिड़े जी सिलेक्शन थींदी आहे वठिणो पवंदो आहे पोइ जॾहिं घणी क्वांटिटी थी वञे त पोइ वरी उहा उन मोकिली थी वञे त हाणे तव्हां भरियो सही 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 दर्जी अलॻि वेठल आहिनि कटिंग मां पाण कंदी आहियां सिलाई उहे कंदियूं आहिनि बर्थ वारियूं वरी पोइ विराइजी वेंदा आहिनि कपिड़ा माना अधु टेलर मास्टर त तव्हां आहियो न बल्कि फुल न हर असां सभु कुझु माना इहो कटिंग वारो मरलो ई त ॾुखियो हूंदो आहे बाक़ी त रुगो सिलाई करणी हूंदी आहे अच्छा हिन जेको ड्रेसिंग में बर्थन में या कुझु बि न जेसि ताईं उहा पाण एक्सपर्ट न आहे न उहो कमु थी नथो सघे सही 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 इन करे उहो थियणो पवंदो आहे एक्सपर्ट सिलाई सॼो सिलाई सभु कुझु पाण कंदा आहियूं असां माशाल्लाह जॾहिं इवेंट्स थो थिए ईद थी थिए शादियूं थी थियनि सीज़न थी अची वञे जॾहिं त पोइ त पाण ई पोइ सॼी राति सिलाई पाण खे बि करणी सही सही पर हिकिड़ी ॻाल्हि त आहे त कोविड में इहो थियो त शादी मुरादी ईअं धूमधाम सां माण्हू नथा कनि पर कपिड़ा
परचेज थियनि पिया ही माना तमामु इन धंधे खे घणो, कोलास वधी न वियो थियो आहे, वधी वियो आहे। माना शादी हाल भले बंदि हुजनि पर कपिड़ा लटा त पाईंदो न माण्हू कपिड़े हार जी सिंगार त शौक़ीन कंदो न औरत माण्हू आहे, हर औरत आहे। हा त इहो सिलसिलो वरी बि माना फाल आहे इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हाँ आहे बिल्कुल एक्टिव लगो। सही सही उस्मान जी क्या फ्यूचर में क्या करने का इरादा है कोई आगे बढ़ने का इरादा है असेंबली तक पहुंचने का इरादा है क्या गोल्स हैं आपके देखें फ्यूचर की प्लानिंग जरूर करता है इंसान मगर उसको नहीं बहुत सारे लोग ऐसे मैंने देखे जो देता है। प्लानिंग के बगैर मतलब अपनी जिंदगी बसर करते हैं लेकिन फिर भी मंजिल पे पहुंच जाते हैं अचानक कहते हैं हमने प्लान नहीं किया था सोचा नहीं था बस पहुंच गए अल्लाह का करम हो गया मेरे इज्जत साथ मिल भी गई ऐसा ही है मैंने कुछ प्लान नहीं किया और जो था प्लान करते हैं वो फेल हो जाते हैं ये भी होता है कभी कभार ऐसा ही है मैंने कभी कोई प्लान नहीं किया अल्हम्दुलिल्लाह आज ये इज्जत ये मुकाम मेरे रब की देन है अल्हम्दुलिल्लाह फ्यूचर में अगर मौका मिला असेंबली तक पहुंचने का तो इंशाल्लाह ताला वहां पहुंच के औरतों के हकूक के लिए जरूर आवाज उठाएंगे मगर तरीके से। अच्छा असेंबली में मेरी बहन ने अभी कहा कि मैं सियासतदान हूं तो शायद ये चीज ना समझूं और मैं ना जानूं कि सिंध के क्या मसले हैं औरतों के मुझे बिल्कुल पता है और बरमला सिंध असेंबली के अंदर नुसरत सैयद अब्बासी इस वक्त सिटिंग एमपी हैं वो औरतों के हकूक के लिए कनकोट की औरत हो चाहे घोटकी की औरत हो आवाज उठाती हैं मगर उस पर इम्प्लीमेंट नहीं होता। सही 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 ऑपोजिशन में हमने कब आवाज नहीं उठाई औरतों हकूक के लिए सबसे ज्यादा तो बात करते हैं छोटा सा वक्फा ले लेते हैं पहले नलड़ी साई वठूं था नाज़रीन असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी भलीकार चऊं त तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मैडम उज़मा ऐं अतिया इस्माइल बि असां सां गॾु आहे ऐं नौजवान रागी असांजो अब्दुर्रहमान अबड़ो साहिबु हाणे वरी सफ़ा रेडी लॻो पियो आहे त हिकिड़ो कलाम तव्हांखे ॿुधायूं ऐं माहौल खे थोरो चिल कयूं सुठो कयूं बहितरीनु कयूं ख़ूबसूरत कयूं हिन महफ़िल खे सो ॾाढो सुठो कलाम सिलेक्ट कयो अथई मोहम्मद रफ़ी साहिब जो जग मशहूरु कलाम आहे पंहिंजे अंदाज़ सां जुगाइण जी कोशिशि कंदो निभाइण जी कोशिशि कंदो उमेद आहे त कोशिशि में कामयाबु ईंदो अब्दुर्रहमान अबड़े साहिब खे ॿुधायूं था साईं बाबा कजो बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है हवाओं रागिनी गाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है ओ लाली फूल की मेहंदी लगाए ने गोरे हाथों में ओ लाली फूल की मेहंदी लगाए ने गोरे हाथों में उतर आए घटा का जल लगाए ने प्यार
साईं वाह। अब्दुल रहमान साईं ॾाढो सुठो निभायो अथव माशाल्लाह। पहिरीं परफॉर्मेंस आहे तव्हांजी टीवी ते, ईअं न साईं? पहिरीं परफॉर्मेंस आहे, पहिरीं परफॉर्मेंस बहितर आहे, ज़बरदस्त आहे बल्कि। सो ईंदड़ मुस्तक़बिल में तव्हांजो अञा वधीक सुठो परफॉर्म कंदव, तव्हां वधीक अञा सुठी जेका आहे सा कंहिं मंज़िल ते पहुचंदव। असांजूं नेक तमन्नाऊं तव्हां सां गॾु आहिनि। सो रफ़ी साहिब जो पंहिंजो अंदाज़ हुयो ऐं मिठाण हुई, अंदाज़ जी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते, शाइरी वरी रूह सां ॻाइणु हिकिड़ो पंहिंजो मटि पाण हो। बहरहाल प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। आप बात कर रही थी जी, अपो ये असेंबली की बात कर रही थी और कह रही थी कि जिस तरह से मैडम नुसरत सर अब्बासी स्टैंड लेती है, इसी तरह से कुछ करने का इरादा है? देखिए, असेंबली में औरतों के लिए हमेशा आवाज़ उठाई जाती है। खुशबू सर अब्बासी साहिबा हमेशा औरतों के हकूक़ के लिए बात करती हैं। सही। मगर अफसोस के साथ जारियाना तकारीर होती हैं इनकी, मर्द मुजाहिद हैं ये। ऐसा ही है, क्योंकि जिस जमात की जाहिर सी बात है हुर्नी है, तो वहाँ तो ये सब होना जरूरी है। सही तो मगर इम्प्लीमेंट नहीं है। और कोई लेडी क्यों नहीं असेंबली में आवाज उठाती? क्या वो औरतों के हकूक के लिए नहीं है, या वो खुद औरतें नहीं है? तो हमें यहाँ सब असल में क्या है कि मालूमात नहीं है कुछ, लेकिन नहीं, सियासी इख्तलाफात अपनी जगह, सही। मगर जहाँ इंसानियत के हकूक की बात आती है वहाँ मैं यही एडवाइस करती हूँ कि वो साइड में सियासी आप रख दें, सारे इख्तलाफात, इंसानियत के लिए यकजा होके यकजुबां होके आवाज उठाएं। सही जब आप कामयाब होते हैं। सही। तो इंशाअल्लाह अगर इस जगह इस मुकाम पे पहुंची तो अपनी बहनों के लिए जरूर आवाज उठाऊंगी इंशाअल्लाह। सही। अब अवेयरनेस की बात हो जाए, कन्वेंस की थोड़ी सी बात हो जाए, तो औरतें फंक्शनली को ज्वाइन कर रही हैं, आप इसमें किरदार अदा कर रही हैं कि आ जाएं, ये पार्टी अच्छी है, आपके लिए बेहतरी होगी? अल्हम्दुलिल्लाह ऐसा ही है। फंक्शनल के अंदर कोई पाबंदी नहीं लगाई जाती कि जनाब आओगे हमारी मर्जी से जाओगे, अपनी मर्जी से। कुछ जमातों का लेडीज विंग है हमारे पास, और अल्हम्दुलिल्लाह हमारे पास बहुत तेजी से अदर्स पार्टी से भी शमूलियतें होती हैं। अच्छा। और ये अल्लाह की करम नवाजी है मुझ पर कि मेरे हाथ से अल्हम्दुलिल्लाह वो केसेस हो जाते हैं जो लोग कंप्लेन करते हैं कि मैडम ये केस हो ही नहीं सकता। अच्छा। आज तक नहीं हुआ, 2 साल से हमारा ये प्रॉब्लम चल रहा है। अच्छा। बट अल्लाह का करम है कि हम लोगों को केस। तो कौन सी जादू की छड़ी है आपके पास, किस तरह सेल करती हैं, थोड़ा सा बता दें? नहीं देखिए, जादू की छड़ी की बात नहीं है, आपका एक तरीका कार होना चाहिए। आपको ये मालूम होना चाहिए कि आप एक इंसान है, और इंसान अगर अपने हक के लिए आवाज उठाए तो अल्लाह पाक उसका साथ जरूर देता है। सही बात है। तो किसी मजलूम की आवाज, आप आवाज बन के किसी मजलूम की आवाज को आगे पहुंचाना हम सब मुसलमानों का और इंसानों का फर्ज है। सही तो बस हम वही करते हैं। सही बरकत अल्लाह पाक देता है। सही काम खुद ब खुद हो जाते हैं माशाल्लाह से। अदी हिकिड़ो ज़मानो त अहिड़ो हुयो, बल्कि हाणे बि आहे मुंहिंजे ख़्याल में, त पाण वटि जेका फैशन में जेके शयूं इन हुयूं त उन में ख़ासि तौर फैब्रिक जी ॻाल्हि कयूं त जॉर्जेट ऐं सिल्की कपड़ा, रेशमी स्टाइल कपड़ा, वो हाणे मार्केट में इन आहिनि या आउट आहिनि? इन वक़्तु न, वो वरी मार्केट में आहिनि, शरारा गरारा कुर्ता प्लाज़ो अलाए छा इहो? हा बिल्कुलु वो आहिनि, इन आहिनि, पर वो असांजी मौसम जेका आहे न माण्हुनि खे हिसाए छॾियो आहे जो उहे हाणे टिपिकल हिकिड़े इवेंट्स ते पाता था वञनि। अच्छा। बाक़ी जेका आहे न उहा हाणे हिमत न रही आहे माण्हुनि में, जो उहा हेवी शइ मतलब फैशन हूंदो हर शहर जे हिसाब सां। पंजाब ॾिसजो, सिंध कराची ॾिसो तव्हां त कराची जी हिकिड़ी या डिज़ाइनिंग ड्रेसिंग हिकिड़ी अलॻि हूंदी, पंजाब जी तरफ़ हिकु अलॻि हूंदी। पर हाणे जेको आहे न गर्मी सभिनी खे मुंझाए छॾियो आहे। पर स्पेशली जेका कराची जो जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था पिया, या ओवरऑल सॼी सिंध जी ॻाल्हि था कयूं पिया, त रेशमी कपिड़ो वो भी अञा ताईं मौजूद आहे। सही। पर वो वरी हिननि जेको या त सफ़ा आसान करे छॾियो अथऊं, नालो हाणे मां नथी वठणु चाहियां, त जेका हिते बिज़नेस करे थी, जेका हिकिड़ी कम्युनिटी जेका वॾी कम्युनिटी करे थी, त उन्हनि वरी या त सफ़ा उन्हनि खे उन घटि दर्जे में आंदो आहे, या वरी सफ़ा जेकॾहिं ओरिजिनल असली शइ ॾिसजे थी त पोइ उहा ॾाढी महांगी थी वञे। असांजी अवाम वीचारी ग़रीब आहे, त पोइ उहो वरी जेकॾहिं घटि लेवल वारो कपिड़ो वठिजे थो त पोइ वरी उहो पाए नथो सघिजे मौसम जे लिहाज़ सां। पोइ वरी लॉन कॉटन इहा जेका आहे न तमामु घणी थी हले। सही। पर रेशमी कपिड़े ते वरी बर्थ जेकॾहिं भरिजे थो, रेशमी कपिड़े जी ज़िंदगी वॾी हूंदी आहे। हा, ज़िंदगी वॾी हूंदी आहे न। जेकॾहिं पाण पाए माण्हू वरी नानी थी वञे, ॾाढी थी वञे, पोटनि खे ॾे पोट, त पोइ उहो कपिड़ो ॻरंदो न आहे। हाणे उहो चमक उहा बरक़रार रहंदी आहे। माण्हुनि जो ख़्याल उहो हाणे उहो साॻी शइ पाइणु चाहिनि था, पर चवनि था त उहो जेको आहे न
हिन मौसम जे लिहाज़ सां पाइजे। सही सही त हाणे जेकॾहिं वरी सॉफ्ट कपिड़े ते वरी कुझु घटि कमु कजे, उहो नाननि जो हिकिड़ो छेड़ो पासो खणी ऐं असां हणूं था त पोइ उहो वरी पाइणु तमामु सवलो थो थी वञे। सही सही उहो फैशन में बि अची थो वञे। सही 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 पाणे शरारा गरारा न आहिनि अॼुकल्ह। न आहिनि, उहे इवेंट्स में पाइनि था, उहे वरी तमामु घणा चवां थी न त उहे वरी जॾहिं ख़ासि इवेंट थिए थो अच्छा हूअं घणो नथो पातो वञे, आम माना रूटीन में नथो पायो रूटीन में नथो। सही सही भला हेॾो सारो कमु कयो थियूं तव्हांखे फैमिली जी सपोर्ट आहे, पर हूअं सरकारी सतह ते या वस वारा माण्हू को प्रोमोटर्स आहिनि तव्हांजा जेके चवनि था दी हे तव्हां अॼु असांखे अञा एतिरो कमु ॾियो, असांखे किथे पहुचाइणो आहे? उहो थी वेंदो आहे, उहो वरी इहो आहे त ॿियनि मुल्कनि में बि वञनि था पिया, उहो ई साॻियो सोशल मीडिया थ्रू थो वञे, पेज थ्रू थो वञे। बाक़ी सिंधी चैनल आहिनि, अदा इरशाद जागीराणी आहे, उहो ॾाढी प्रमोट कंदो आहे असांखे ख़ासि मौक़नि ते घुराए। न न तव्हां ईंदा घटि आहियो, न त असां रोज़ तव्हां सां कचहरी सिंधी चैनल्स ते अचे थो, पर सची ॻाल्हि इहा आहे त सोशल मीडिया न हिन बिज़नेस खे वधायो आहे। सही 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 उन में वरी मोबाइल खे बि था आणियूं असां। सही 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 त इहा शइ आसान थी वई आहे, बल्कि हाणे इलाही माण्हू कारोबार कनि था न। इलाही तमामु घणा। तव्हांजो नालो अतिया इस्माइल, असांजो अदा इस्माइल पवर बि हिन ॻाल्हि में ॾाढो बड़ो आहे, वॾो दुकान वेठो आहे, इहे बिल्कुलु हर क़िस्म जो हथ जो हुनुर हुन वटि मौजूदु आहे। चए थो भाउ कहिड़ी शइ खपे तव्हांखे? बिल्कुलु बिल्कुलु मटीरियल वरी घणो करे असां अदा खां घुराईंदा आहियूं। अच्छा 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 पोइ वरी उन शइ खे डिज़ाइन करे पाण वरी। सही सही भला ही शौक़ु हुयो या कारोबारी ज़हन रखी करे? न हे प्यार हुयो, हे इन शइ सां या हिकिड़ो ज़हन में हो त बाबा हिकिड़ो बिज़नेस हुजे, कारोबार हुजे, वॾे पैमाने ते हुजे? न बसि पोइ अॻिते हली वरी पोइ उहो जॾहिं ॾिठोसीं त उन में इलाही घणो गुड़ थो विझणो पवे, त पोइ वरी उन खे थोरो बिज़नेस जे लिहाज़ खां बि ॾिठोसीं। सही सही माना शुरूआती तव्हांजो प्यार हुयो त तमामु घणो तव्हां अहिड़ियूं शयूं ॾियो मार्केट में। हाणे बि अञा बि उहो प्यार ई शामिल आहे। सही पर उन में वरी उन प्यार में वरी दरअसल जेको कमु कनि थियूं उन्हनि खे सभिनी खे ॾियणो थो पवे। सही त पोइ इहो वरी प्यार बिज़नेस में बि थी वियो आहे। न न इहो भलो थियो आहे। अच्छा भला जेको औरतूं कमु कनि थियूं उन्हनि खे थोरो उजूरे जे हिसाब सां पाण कचहरी कंदासीं, पर टेलीफोन लाइन ते को असां सां मुखातिब थियणु चाहे थो, पहिरियां कॉल शामिल कयूं था। अस्सलाम वालेकुम साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो ऐं केरु पिया ॻाल्हायो? अल्लाह जा एहसान दुआऊं कई सलाम सिंध में प्रोग्राम में तव्हांखे ख़बर आहे त हेसि पुराणो कॉलर वॾी फिल्म तव्हां यादि कोन कयो, तव्हांजे प्रोग्राम में शामिल थियण ते शहर बाबी खां बशीर अहमद ख़ासि करे दुबई में विया थे। साईं बशीर साहिबु तव्हां इलाही वक़्त खां पोइ कॉल कई आहे, तव्हांजो आवाज़ सफ़ा तब्दील थी वियो आहे। तब्दीली माना अची वई आहे न पाकिस्तान में? हाँ तब्दीली बिल्कुलु अची वई आहे। तबियत मिज़ाज ठीकु आहिनि तव्हांजा? ख़ुशबाश आहियो? ख़ैरियत सां आहियो? अल्लाह सां एहसान, महिमान खे वेलकम कयूं था, तमामु कचहरी बि थियूं पिया, तमामु बहितरीनु सुठो लॻे पियो। असां महिमान खे भलीकार कयूं था ऐं असां नाज़ सलाम पेश था कयूं, वरी महिरबानी। पर इहो बि ॿुधायो त छो भला एॾी गैरहाज़िरी छो हुई? काॾे विया हो? कंहिं ॿी यात्रा ते विया हो? ॾिसी मज़ो वठूं पिया, ज़ाहिर आहे मशहूरु प्रोग्राम ॾिसंदा डेली। अच्छा 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 सही सही सही। अलाए मूं चयो अलाए मोबाइल विञाइजी वियो आहे जेसीं ताईं न वठो। रिकॉर्ड के टेले में तव्हां कलाम को तव्हां ख़लास रिकॉर्ड करे मोबाइल ते काफ़ी तव्हांखे थल यंत्रो ॿुधायां थो। साईं वाह वाह कजो, वाह वाह कजो, वाह वाह कजो। खोले पंजावार घुमी थो बाज़ार घणा गाए ठॻींदे, वॾावार घुमी थो बाज़ार घणा गाए ठॻींदे, ओ शहर जे घटियुनि मंझुरनी थो, शहर जे घटियुनि मंझुरनी थो, पंहिंजी नंढो ॿार घणा गाए ठॻींदे, खोले वॾा खोले वॾा वार घुमी थो बाज़ार घणा गाए ठॻींदे, ओ मर्द बेड़ा घणा आया तुंहिंजे पोयां हलन पिया था, ओ मर्द बाईअ बेड़ा घणा आया तुंहिंजे पोयां हलन पिया था, तुंहिंजे पोयां हलन पिया था, वॾा इज़तदार घुमी थो बाज़ार घणा गाए ठॻींदे, शहर जे घटियुनि मंझुरनी थो, शहर जे घटियुनि मंझुरनी थो, पंहिंजी नंढो ॿार घणा गाए ठॻींदे, खोले वॾा वार घुमी थो बाज़ार घणा गाए ठॻींदे। वाह साईं वाह, ख़ासि करे वॾी महिरबानी साईं, लख तोरा समी मेरी वार उहा धुन हुई साईं, वाह जो निभायो अथई यार, वाह वाह बशीर साहिबु। तव्हां बि हिकिड़ो एल्बम कयो, मूंखे लॻे थो त थींदो इहो चकर में,
नंढड़ी साई वठूं था नाज़रीन तव्हां सां गॾु रहिजो मोटी अचूं था रहियल कचहरी बि तव्हां सां कयूं था ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध में हिकु भेरो ॿीहर अॼु कचहरी फैशन जे हवाले सां थिए पई कुझु वरी ॿिया मामला बि ज़ेर बेस आया ऐं उन मामलनि खे बि कॾहिं कॾहिं डिस्कस करणु घुरिजे असांजे प्रोग्रामनि में ईअं हूंदो आहे त के शयूं ज़रूरु ॼाण वारियूं तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं या जिन मामलनि ते हूअं नथो ॻाल्हाए सघिजे त पोइ कॾहिं कॾहिं अहिड़ा मौक़ा मिली वेंदा आहिनि जिन ते पाण अञा वधीक गहरी गुफ़्तगू कंदा आहियूं सो अदी अती आहे मां तव्हां खां इहा पई ॻाल्हि पुछा कई त जेको उजूर उन्हनि खे ॾींदा आहियो तव्हां उहो हीउ कपिड़ो तव्हां वटि ठही पहुचे ऐं हीउ सेल थी वञे पोइ उन्हनि खे पेमेंट थींदी आहे या पहिरियां तव्हां पेमेंट मोकिलाए छॾींदा आहियो न बसि पोइ वरी जेके पुराणा कस्टमर आहिनि जिन ते ट्रस्ट आहे त पोइ अवल उहा शइ पहुचंदी आहे ऐं उन खां पोइ वरी पैसा अकाउंट में अची वेंदा आहिनि अच्छा अच्छा सही सही हिन जो फ़ाइदो इहो बि थिए थो त सिर्फ़ु इहो न आहे त असां कमु था कयूं त को असांजी बिज़नेस हले थी पई हाणे हे फैब्रिक जेको ठहे थो ऐं सभिनी कम शुरू कया आहिनि त इन करे उन फैक्ट्रियुनि खे या चइजे कारखाननि खे चइजे फैक्ट्री न बल्कि कारखाना जेके कपिड़ो ठाहिनि छापिनि था उन्हनि जो कमु तमामु सुठो हली पियो आहे छो जो खोड़ ॼणियूं आहिनि खोड़ इलाही आहिनि हे फैब्रिक एॾो फेमस थियो आहे तमामु घणो फेमस थियो आहे सही 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 ने ॾिसण में चङो लॻे थो ऐं मथो वरी ॻाढ़ो ऐं कारो जेको आहे न इन जो जेको आहे सो गॾु मिलाप थियो आहे इलाही तमामु उहो ॾाढो सुठो थियो आहे त इन जे करे कोशिशि हाणे जेके पका कस्टमर आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी आहे उन्हनि जी घणो मसइलो एॾो न थींदो आहे पैसनि जो उन्हनि जो न थींदो आहे घणो मसइलो अच्छा का बि डिज़ाइन तव्हांखे ईअं ज़ाहिर आहे त कॾहिं कॾहिं खपी बि ईंदी हूंदी पोइ तकड़ में अरेंज करे वठंदा आहियो रिपीट थियण वारियूं इलाही डिज़ाइनियूं जेके असांखे तमामु घणियूं उहो जेको सनम बलोच पातो उहो त प्रिंट अखियुनि में असांजे में वसिजी वई त चई हाणे ॿियो कुझु उनखे पारायूं उन साॻी खे पारायूं त को फेमस थिए उन्हीअ जा असां ज़रे घटि 150 खां बि मथे ऑर्डर कंप्लीट कया ऐं वर्जाया बार बार अञा ताईं हा गुलनि सां गॾु थोरो पीले कलर जो हुयो शायदि हा हा ब्लैक कलर जो फ्रॉक हो पोइ वरी कंट्रास्ट हुयसि गुलाबी ऐं हेडे रंग जो सही 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 उहो ॾाढो सुठो तमामु ॾिसण सां वणंदो हुयो अखियुनि खे छो हूंदो इन करे तव्हां बि वरितो हुयो न हाणे इहा ॻाल्हि ॿुधाइजो त कंहिंजे लाइ वरितो पर वरितो हुयो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त जेके ही वॾा वॾा ब्रांड्स आहिनि उहे बि अहिड़े क़िस्म जो कमु कनि था उते ॾाढी महांगी शइ मिले थी तव्हांजी जेका आहे सा क्वालिटी ऐं ख़ासि तौर ते रक़म कुझु मुनासिबु हूंदी उन मुक़ाबले में वॾा दुकान पंहिंजा किराया बि कढनि था बिजली जा बिल बि कढनि था सभु मिलाए जुलाए पोइ वरी अॻो पोइ सटको ॾियनि था ब्रांड वारनि खे जेको आहे न जेकॾहिं फोबिया ब्रांड फोबिया जिन खे आहे न उन्हनि खे कढण लाइ बहितर आहे त असां जहिड़ा नंढड़ा नंढड़ा माण्हू अचनि ॿाहिरि ऐं उहो ब्रांड फोबिया पहिरियां इहो हूंदो आहे त जेकॾहिं ब्रांड जो सूट उज़मा वरितो त उहो पसंदि आयो मां बि वरितो मतिलबु उहे त हज़ारनि जे हिसाब सां सूट ठहनि था न जो ब्रांड निकाल थिए थो उन खां पोइ असां वरी इहा शइ रखी आहे त जेकॾहिं मिलंदड़ जुलंदड़ फैब्रिक आहिनि त उन जी डिज़ाइन अलॻि चेंज थी थिए पई त उहो फोबिया ख़तमु करण जो इहो बहितरीनु तरीक़ो आहे त हे असां जेके आम औरतूं कम थियूं कनि उन्हनि में टहण में कोशिशि कई आहे मतिलबु मिडिल क्लास माण्हुनि खे कजे अपर या उन्हनि खे न कजे त इहो असांजी सभ खां वॾी अच्छा के ईअं बि मामला थियनि था की वॾी शॉप वारा तव्हां खां के शयूं वठी पंहिंजी शॉप में रखनि पंहिंजो नालो इस्तेमालु करे तमामु घणो उहो दोस्तनि में बि शामिल आहिनि माण्हू उहो दोस्तनि में बि शामिल आहिनि माण्हू जेके मूंखां जेकॾहिं 3 में वठनि था त उहा 15 में ॿियनि मुल्कनि में बि ॾियनि था पिया अच्छा अच्छा 3 में वठी करे 15 में हा बिल्कुलु वॾो मार्जिन आहे इहो 12 वॾा नाला आहिनि उन्हनि जा डिफेंस में जेकॾहिं बंगला आहिनि हाणे मार ज़रूरु खाईंदमि मां उहो जॾहिं पहुचंदमि त इहो बि थियो आहे तमामु घणो थियो सम्झण वारा पाण सम्झनि बाक़ी तव्हां ॻाल्हि हा बसि सम्झण वारा इलाही सम्झी विया आहिनि सही 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 त इहो तमामु घणो थियो आहे ख़ासि करे खोड़ अहिड़ियूं डिज़ाइनियूं जेके रिपीट थियूं थियनि पियूं हाणे असां खां जेको कस्टमर वठी वियो उहो हाणे खॾ खूह में विझी कयो उहो उन्हनि जो बि इहो स्टेटमेंट हूंदो आहे त असां काॾे बि कयूं सही 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 पर उहो मेंशन बि न कंदा आहिनि त हे किथां वरितो वियो सही सही हूअं तव्हांजो को टैग वग़ैरह ते लॻल हूंदो आहे या हा टैग हूंदो आहे मुंहिंजे टैगिंग हुजणु खपे न का ख़ासि निशानी त हुजे त हीअ अतिया इस्माइल जो आहे कपिड़ो असां एॾा बिज़ी थी विया आहियूं पंहिंजे ऑर्डर्स में ऐं उन्हनि में जो पेज ऐं जेके ग्रुप्स आहिनि उन में कार्ड बि आहिनि टैग बि आहिनि सभु कुझु आहे
सही सही, माना निर्वार तक का शेर। हाँ, निर्वार, हाँ। अच्छा उस्मान जी, आप किस तरह से देखती हैं इनको, खासतौर पर ब्रांडिंग के पीछे होती हैं या जो भी मिल जाए अच्छा सा कपड़ा वो पहन लेती हैं आप? क्या चॉइस होती है शॉपिंग के मामले में? जो मुझे अच्छा लगे। अच्छा, कहीं से भी मिल जाए? नहीं, ऐसा नहीं है। अच्छा ब्रांड होना चाहिए। खास कोई आउटलेट होता है ना कि भाई यहाँ पर जाना चाहिए? नहीं, ऐसा नहीं है। अच्छा, ऐसा नहीं है, बस मैंने कहा जो मुझे अच्छा लगे। कभी कभी ये भी होता है कि मैं सारी आउटलेट शॉप्स घूम लेती हूँ मुझे कुछ भी पसंद नहीं आता, और कभी कभी ऐसा होता है कि ऑर्डिनरी सी शॉप से भी मुझे कुछ पसंद आ जाता है। सही सही सही। तो मैं कहती हूँ वो वेयर करें जो आप पे सूट। सही सही, कभी कभार किसी को पहना होता है, पूछ लेते हैं कि कहाँ से लिया था, तो ये भी होता है कि मेरे लिए भी मंगवा लो या मेरे लिए लेके आना दोबारा से, या मैं जाऊंगी तो बाजार से ये लेके आना। ऐसा होता है, तो इस तरह से भी होता है। मैं ब्रांड कॉन्शियस नहीं हूँ। अच्छा माशाल्लाह, ये अच्छी बात है, जो अच्छा लगे। न त मथे में सूर तो पे माण्हू ई नफ़सियाती थो थी वञे। नफ़सियाती ऐं कुझु ॾींहं अवल जेको तमामु मशहूरु ब्रांड उन ते सेल लॻी, हाणे हिन कोरोना जे ॾींहंनि में वबा जी हुन में तव्हां यकीन कयो 6 बजे तक वो था क्लोजिंग थी, लेकिन इतनी लंबी लाइन देखी, एॾी डिघी लाइन सिर्फ उन ते। माशाल्लाह, तव्हां इहो कमु कयो थो, इहो थोरो मूंखे माइंड में बि इहा शइ हुई ऐं तव्हां पुछणु चाहियां थो त इहो आख़िर किथे। बेसिकली जो लोग इस प्रोफेशन में आ जाते हैं ना, तो वो ब्रांड से थोड़ा दूर हो जाते हैं। सही सही। अच्छा, ही को तरीक़ो हूंदो आहे सेल जो? अच्छा, मतिलबु 6 हज़ार वारी शइ बाबा 50% ऑफ 3 हज़ार मथां हूंदी, 3 हज़ार में माण्हुनि खे इहो लिखी करे बिल्कुलु ऐं तरीक़ेकार इहो हूंदो आहे माण्हू नफ़सियाती हिकिड़ी माण्हू खे थिए थी यार 6 हज़ार जी शइ 3 हज़ार में त मौज मालो। जेकॾहिं हिकिड़ी 4 हज़ार जी शर्ट आहे न, तव्हां उनखे 3999 लिखंदव न, सेल आहे 4 त न आहे न। हाणे इहो न ॾिसंदा त चेन मां सिर्फ़ु रुपयो घटि आहे, ऐं उहो रुपयो वापसि बि न ॾींदा। रुपयो केरु वापसि? इहा नफ़सियाती जेका आहे न माण्हूअ खे, इहा तमामु घणी थी थिए पई। ऐं पोइ ब्रांड तॾहिं त तमामु हिक ॿिए पुठियां ब्रांड थी वञे। अच्छा, ब्रांड में हाणे इहो बि अचे थो त तव्हां हुन में कसी शइ बि रखो था न, उहा बि सेल थी वञे। छो जो नालो हिकिड़ो थी वियो न, हेॾो नालो आहे, बसि उहा हुन में। उन ॾींहुं मुंहिंजे हिकिड़े दोस्त पोस्ट रखी, हुन चयो त ॾाढो हिकिड़ो सुठो वॻो बि हुयो, माना ईअं पहिरां टाइप हुयो। चई त ही वॾे हिकिड़े मशहूरु ब्रांड जो जेको आहे सो ही कपिड़ो आहे ऐं हिन जी क़ीमत 18,000 रुपया आहे, पर असां वटि ॿाहिराड़ी में जॾहिं थ्रेशर ते कमु करिणो आहे तॾहिं पाईंदा आहियूं अहिड़ा कपिड़ा। ॾिसो, बिल्कुलु सही आहे, माना ईअं गुंजियल अलाए कीअं हुयो न, पर हू ब्रांड आहे, नालो आहे, हिकिड़ो वॾो स्टाइल आहे, त पोइ वरी माण्हू पाइनि था, हिकिड़ो ज़हन में इहो खाको अचे थो त ऐं सेल थी थिए। एॾो वॾो नालो आहे, तव्हां यकीन कयो, 2-3 नाला आहिनि। उहो ज़ाहिर आहे पंहिंजी कुनी वरी न कंहिंखे न वणंदी आहे न, असां वरी भॼंदा आहियूं, मतिलबु का शइ सुठी मिले। उहो हिक ई धोप में उहो सॼो फिटी वियो, हे ॾिसो हाल आहे, नालो एॾो वॾो। सही सही आहे, इस्त्रीअ में फिटी वेंदो आहे या अहिड़ा मामला धोइण में ई फिटी वियो हो, धोइण में फिटी वेंदो आहे। देह वॾो छा अलाए छा चइबो, नालो वॾो देह वीरान। नालो वॾो देह वीरान। अच्छा, ॿियो वरी छा थो थिए तव्हां जीअं ऐं असांजा जेकॾहिं का कमी थी वञे, ज़ाहिर आहे फैब्रिक जेको आहे कॾहिं थी वञे, बसि पोइ त असांखे जेको आहे न टंगण खां को बचाए, एॾो असांखे क्रिटिसाइज़ करे वेंदो आहे। ॿियो त वरी तव्हां जेको ऑनलाइन कारोबार कयो था, इन में वरी 2 नंबर माण्हू ठग बि अची विया आहिनि, जेका शइ हिकिड़ी फोटो में ॾेखारींदा आहिनि, मोकिले ॿी छॾींदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु शइ, पर मुंहिंजा कस्टमर ॾाढा सेटिस्फाई आहिनि त जेका असां ॾिसूं था, कोशिशि कयूं था न त जेका शइ पहुचे ओॾे, त जीअं उहो वरी पोइ सम्झी थो वञे त हेॾां सुठो ईंदो। तमामु बहितरीन कस्टमर। सही 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 सही, माना सुखड़ी पाखड़ी तौर तव्हां शयूं ॾियण जहिड़ियूं आहिनि। हाँ, तमामु घणियूं। सही सही, माशाल्लाह। जिते त आऊं बि ॾींदी रहंदी आहियां सुखड़ी, तमामु घणियूं। वो अधु भला सुखड़ी में कस्टमर खे फासाइण लाइ न, अधु तव्हांजी माना जेका आहे सा इहा कोशिशि सुखड़ियुनि में ई। हा, इहे माण्हू चवंदा बि आहिनि ईअं त सुखड़ियुनि में बि हली थी वञे पई। सही सही, इन सां फ़ाइदो पए थो अॻिते, तमामु घणो फ़ाइदो। छो त हिकु चकर तव्हां उन्हनि खे पंहिंजो माना करे था वठो, उहो ई बिल्कुलु, पोइ ॿिए चकर किथे न किथे उहो पाईंदी त कान कान ट्राई त कयो न तव्हां, ट्राई जॾहिं थी वञे न त पोइ उन तमामु घणा था अची वञनि। साईं वॾा सियाणा आहियो, ईअं ई हूंदो आहे, ईअं ई हूंदो आहे। अक्सर तव्हां वञो न किथे का शइ फ्रूट वारे रेड़े ते वेंदो, रूबरू तव्हांखे कटे अंब जी फार खाराईंदो, मिठो आहे वठो। प्रोग्रामनि जूं स्क्रीन शॉट बि मूं वटि ईंदा आहिनि न, उते बि ऑर्डर मिली वेंदा आहिनि। अच्छा अच्छा अच्छा, माना इन करे जेको आहे न तमामु सुठी। सही सही। अच्छा, पोइ घर में छा माहौल आहे, घर जो माहौल इन हिसाब सां त रुॻो कपिड़नि में लॻी पई आहे, हेॾे ध्यानु थी वियो घर जो माहौल। हाणे माशाल्लाह ॿार वॾा थी विया आहिनि ऐं ॿार पाण खे बि संभाले था वठनि पंहिंजी मसरूफ़ियतनि में। पोइ इहा आज़ादी आहे त सभिनी खे त जेको 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 कमु करे उहो उनखे कोई डिस्टर्ब न करे। अच्छा अच्छा, सही सही। घर खे त ज़ाहिर आहे सॼो टाइम थो ॾियणो पवे, पोइ भले अॼुकल्ह जा वरी इहो टाइमिंग चेंज थी विया आहिनि, सॼी राति माण्हू जागनि था, सॼो ॾींहुं सुम्हिया पिया आहिनि थिया। सही सही। पोइ असां वरी कमु राति जो बि घणो ई हले थो पियो। सही सही।
अब्दुर्रहमान चक खां असांखे कॉल कई, उनजी वॾी महिरबानी। ऐं परवेज़ भाउ बि असांखे कॉल कई बलूचिस्तान मां। उन्हनि जूं कॉल्स असां अटेंड त कयूं, पर को शायदि को प्रॉब्लम हो नेटवर्क या छा, त असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल न करे सघियासीं। परवेज़ साईं तव्हांजी वॾी महिरबानी। अब्दुर्रहमान साहिबु तव्हां बि असांजो प्रोग्राम ॾिसो था, तव्हांजा लख थोरा आहिनि, क़ीमती वक़्तु सीड़ाईंदा आहियो। अॼुकल्ह दौर ॾाढो ॾुखियो दौर आहे, कंहिंजे लाइ 2 पल कढणु ऐं फ़ोन करणु इहा वॾी ॻाल्हि आहे। चक शहर मां अब्दुर्रहमान साहिबु तव्हां फ़ोन कई, अदा परवेज़ तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां बलूचिस्तान मां कॉल कई, ॿिन्ही जी वॾी महिरबानी। आख़िर में कोई मैसेज देना चाहेंगी उस्मा जी आप? अभी तो कोविड के हवाले से ही मैं एक मैसेज देना चाहूँगी कि कोविड पैनिक फुल है, पैनिक फैला रहा है, बट अपनी मदद आप हर इंसान का फ़र्ज़ है और हम सबका पूरे पाकिस्तान में जो ये वबा दोबारा से ये वेव्स आई है, सुनने में था कि बहुत ख़तरनाक है, मगर अब काफ़ी हद तक कंट्रोल में है। मगर अभी भी आप ये ना समझेंगे ख़त्म हो गया है। और कुछ लोगों को मैंने देखा है, उनका ये माइंड सेट कर दिया गया है कि ऐसा नहीं है, हालांकि ऐसा है। और वैक्सीनेशन के बारे में भी कुछ फेक न्यूज़ है, तो वो भी फेक न्यूज़ है, ओनली फेक। वैक्सीनेशन करवाएं, अपने घरों में सेफ रहें, SOPs का ख्याल रखें, ताकि हम दोबारा से रूटीन वाली लाइफ में जाएं, क्योंकि काफ़ी जो है मईशत भी गिर चुकी है। सही सही, अल्लाह खैर करेगा। आपकी जो है ना वो राय हम इंशाल्लाह इस पे अमल करते हैं। और वैक्सीनेशन बाबा ज़रूर करायो, कोई भी वैक्सीन कराइण खां सवाइ न रहे, छो त ज़िंदगी जो मामलो आहे। अदी तव्हांजो को मैसेज हूंदो? बस बिल्कुलु इहो ई आहे त माण्हू जेका वबा हले थी न उनखे वाकई सीरियस वठे। ऐं हिकिड़ी पोस्ट बि आई त जेसिताईं ख़ानदान में को मरे नथो न तेसिताईं उन्हनि खे एतबार ई नथो अचे। सही सही सही। त वैक्सीनेशन तमामु ज़रूरी वैक्सीन कराइण घुरिजे। सही, उहा कराई आहे। असांखे त न बग़ैर थियाऊं, न असांखे ॿी का शइ थी आहे। माण्हू चवंदा न अलाए छा थो थी वञे, अलाए 2 साल इंतज़ार कयो मतां अॼुकल्ह इहो थो हले। हिन खे सीरियस न वठिजो, तव्हां सभु वैक्सीन करायो, असां भोॻ था कयूं, कुझु बि न थींदो, का बि शइ न आहे अहिड़ी, वैक्सीन ज़रूर कराइण घुरिजे। ईअं न बिल्कुलु वॾी महिरबानी अदी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। आपका भी बहुत शुक्रिया उस्मा जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। अदा अब्दुर्रहमान आख़िर में वेंदे वेंदे तव्हां खां हिकिड़ो सुहिणो कलाम ॿुधंदासीं, ठीकु आहे? मुहर्रम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं ईअं ई माना नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई, हौसला अफ़ज़ाई कंदा रहो। अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। इंशाअल्लाह हयाती बख़ैर सुभाणे वरी इन ई प्रोग्राम में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो। ख़्यालु कजो पंहिंजो, ऐं उन्हनि जो बि जंहिंजो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। अल्लाह वही, जिए लतीफ़, जिए मिठी ॿोली, पाण सदाईं गॾु। जो पखी अखेर मां उड़े थो, हरी नारी रब खे संभाले निकिरे थो। हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घिरे थो, खुशहाली